जय झूलेलाल, सचो सतराम, जय सखी बाबा, माया तांजी एंकर किरण, फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधीज एंड स्वेरा सिंधी पुणे प्रेजेंट सिंधी अनमोल रतन। जय शो में असां तांजे लाइ मंडे टू फ्राइडे खणी ईंदा आहियूं असांजे सिंधी समाज जा अनमोल रतन, हेड़ा हीरा जेके लिकिया पिया आहिनि कुंड कुंड में सॼे विश्व जे, हुननि खे असां वठी ईंदा आहियूं हिते ऑन स्क्रीन लाइव स्वेरा सिंधी पुणे पेज ते। त अचो अॼु जे कार्यक्रम खे शुरू था कयूं ऐं सभिनी खां पहिरियों मां हिते इनवाइट करणु चाहींदसि असांजा, जीअं असांखे ख़बर आहे कि सभिनी खां पहिरियों हिते ईंदा डॉक्टर गुरमुख जगवानी, एक्स MLC स्टेट मिनिस्टर जलगांव। जय झूलेलाल। जय झूलेलाल, सचो सतराम, सुहिणो कंवर राम। ऐं हिते हाणे मां इनवाइट कंदा असांजे सिंधी समाज जा भीष्म पितामह असांजा अंकल मुरली अदनानी जी। नमस्ते, जय झूलेलाल, सचो सतराम। कीअं आहियो? सभु ठीकु आहे? गुरु जी कीअं आहे? तबियत ठीकु आहे? मुरली दादा सभु ठीकु आहे, सभु सही लॻो पिया। वाह वाह, ॾाढो सुठो। नेक्स्ट इंजेक्शन कॾहिं लॻंदी? स्क्रीन ते इनवाइट करणु चाहींदसि अगरि असां सां गॾु जुड़िया हुजनि, मोहन के सोनी जी, सैंटियागो साउथ अमेरिका मां। ऐं पोइ असां सां गॾु असांजे स्वेरा सिंधी पुणे पेज जा प्रेसिडेंट डॉक्टर पीताम्बर पीटर दालवानी जी। ऐं असांजे विच में ते जुड़िया न आहिनि मगर असां हुननि जो स्वागत अभिनंदन शो जे ज़रिए कंदा आहियूं। हुननि जे सपोर्ट लाइ मिस्टर राजू के खेतवानी जी खे, हुननि खे जय झूलेलाल शो मां ई हितां। ऐं हाणे सभिनी खां पहिरियों मां स्क्रीन ते इनवाइट करणु चाहींदा असांजा जेके सभई गेस्ट आहिनि, श्रीमती अरुणा मदनानी जी, फाउंडर एंड मैनेजिंग ट्रस्टी सिंधी कल्चर फाउंडेशन बैंगलोर। जय झूलेलाल। जय झूलेलाल, जय झूलेलाल, राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम। एंड एडवोकेट विनोद बलराज पंजवानी, एडिटर नगर न्यूज़ डेली उल्लासनगर। जय झूलेलाल। नमस्ते 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 विनोद जी, नमस्ते। ऐं असां सां गॾु जुड़िया आहिनि मिस्टर रतन रजलदास चावला जी, प्रेसिडेंट 2 टर्म पूज सिंधी पंचायत दियोलाली नासिक मां। जय झूलेलाल, तव्हां सभिनी जो स्वागत आहे सिंधी अनमोल रतन में। जय झूलेलाल चावला जी, जय झूलेलाल। त मां हाणे चाहींदसि डॉक्टर गुरमुख जगवानी जी सभिनी जो स्वागत करे अॼु जे कार्यक्रम खे अॻिते वधाइनि। महिरबानी किरण जी। पहिरियों त सभ खां पहिरियों सभिनी खे सचो सतराम, सुहिणो कंवर राम। असांजे ॾिसंदड़नि खे बि जय झूलेलाल। अॼु असांजे वरी हिकु नए प्रोग्राम सां शुरूआत थी आहे, नए हफ़्ते जे नए पहिरें ॾींहुं सूमर शंकर भॻवान जे ॾींहं सां। ऐं मुंहिंजो त जिते घरु आहे, मुंहिंजे पोयों शंकर भॻवान जो हिकिड़ो वॾो मंदरु आहे जिते सूमर ॾींहुं वॾो हिकिड़ो प्रोग्राम थींदो आहे। मां हींअर जस्ट उतां थी अचां पियो। त सभिनी खे पहिरियों त अॼु असांजे सूमर जे शंकर भॻवान जी बि वाधायूं हुजनि। पर ॾिसो छा साहिबु चयो आहे त अॼु असांजे प्रोग्राम ॾिसो केॾा केॾा सुठा माण्हू आहिनि जिन खे इहा ख़बर आहे त असां सिंधियत जी शेवा कहिड़े नमूने करे सघूं था। ॾिसो हर असां वटि जेके महिमान आहिनि, अरुणा जी उहे पाण हिकिड़े सिंधी कल्चर फाउंडेशन सां जुड़ियल आहिनि। असांजा विनोद पंजवाणी जी आहिनि, इहे पाण हिकिड़े सिंधी न्यूज़ पेपर जे माध्यम सां सिंधियत जी शेवा कनि था पिया। ऐं वरतन बाला छा चवां, मां मूंसां गॾु कमु कयो अथई अकेडमी में, सुभाष स्कूल सां गॾु जुड़ियल आहे, पूज देवलाली पंचायत में पंहिंजा कम करे रहियो आहे, पंहिंजो हिकिड़ो सिंधी चैनल हलाए रहियो आहे शेवा जे माध्यम सां। त इहो मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त हीअ जेके शयूं आहिनि जंहिं इंसान खे सम्झ में अची वञे त मां सिंधियत जी शेवा कीअं थो करे सघां, त उहो बराबरि शेवा करे थो। पर के माण्हू मूर्ख अहिड़ा थींदा आहिनि जेके सम्झंदा आहिनि त बसि असां हाणे वॾी लीडर थी विया आहियूं, असां हाणे नेता थी विया आहियूं, हाणे असां इहे संस्था जा मालिक थी विया आहियूं, असां जंहिंखे चाहियूं कढी सघूं था, जंहिंखे चाहियूं करे सघूं था। पोइ उन्हनि खे पाण खे बि ख़बर न पवंदी आहे त उन ते छा साहिबु चयो आहे त पाणीअ मथे झोपड़ा मूर्ख उञ मरनि, पाणीअ मथां झोपड़ा मूर्ख उञ मरनि, साण ओॾो सुपरी लोचे ता न लहनि, दम न सुञाणनि दाहूं कनि मठनि जियां। छा साहिब जो चवण जो मक़सदु आहे त पाणी जे वेझो बि झोपड़ो ठाहे, उते पाणीअ जे मथां झोपड़ो ठाहे बि मूर्ख जेको आहे उहो उञ थो मरे। उनखे ख़बर कान थी पए त मां हिन दरिया मां पाणी पी सघां थो, पर पाणीअ मथां झोपड़ो ठाहे थो पर पाणी नथो पी सघे। महबूब जेको आहे, साईं जेको आहे, शेवा जेका आहे उहा तव्हांजे साह जे बि वेझो आहे। तव्हां जेतिरी शेवा कंदव, जेतिरो साईं खे ॻोल्हींदव, साईं तव्हांजे साह खां बि वेझो अथव। तंहिंजे करे उन साईं खे ॻोल्हियो ऐं
जेको माण्हू खे इहा ख़बर न आहे त मुंहिंजो मालिक किथे आहे, मां छा थो कयां, रुॻो वेठो कूड़ियूं दाहूं करे रड़ियूं करे, त उनजो हिन दुनिया में कोई बि गुज़ारो कोन्हे, उनजे मथां प्रभु जी रहमत थींदी कान्हे। त इन संदेश सां, शुभ संदेश सां, त शाह साहिब चवण सां असां टिनी महिमाननि जो जेके सिंधियत जी शेवा करे रहिया आहिनि पर पंहिंजी वाखाण किथे बि नथा कनि पिया। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे, जिते खूह आहे खोटियो अथऊं पाणीअ जे भरिसां, त उन सिंधियत जो पाणी कढी करे सिंधियत जो पाणी माण्हुनि खे पीआरनि था पिया, पर कॾहिं बि वाखाण नथा कनि पिया। यानी टिनी महिमाननि जो अनमोल सिंधी रतन जे हिन पहिरें एपिसोड में हिन हफ़्ते जे दिलि जी गहराइनि सां स्वागत आहे, अभिनंदन आहे, ऐं मां चाहींदुमि त अॻिते बि साईं कंदो, तव्हां जेका शेवा करे रहिया आहियो ईअं ई कंदा रहो। महिरबानी। डॉक्टर पितांबर पीटर दालवानी जी। थैंक यू किरण जी। मां इन्हनि टिनी महिमाननि जो स्वागत थो कयां। जय झूलेलाल। नाता मुरली अगनानी जी। जय झूलेलाल। असांजा जेके अॼु टे अनमोल रतन विया आहिनि, सभु ॾिसो डिफरेंट डिफरेंट फील्ड में आहिनि। मां सम्झां थो व्यूअर्स खे अॼु काफ़ी कुझु सिखण लाइ मिलंदो। मिस्टर चावला त ज़बरदस्त हिकिड़ा सोशल वर्कर आहिनि। असांजी अरुणा जेका ख़ासि जेका हिस्टोरियन आहे, जेका पंहिंजो सॼो सिंधियत जो कमु करे रही आहे। असांजो अख़बार न्यूज़ वारो केॾा दुनिया में न्यूज़ पहुचाए रहिया आहिनि, त अॼु सभिनी खे असीं ॿुधंदासीं। ऐं मां गुरूअ खे इहो ॿुधाइणु चाहींदुसि त 70 साल इन करे ई थिया आहिनि जो असां हिकिड़ी ताक़त पैदा गॾियल न करे सघिया आहियूं। त असांजी इहा ई कोशिशि हिन वेबिनार जे थ्रू आहे त असां कीअं सभिनी खे जोड़ियूं, कीअं हिकिड़ी यकमुश्ती पैदा करियूं, जीअं वर्ल्ड वाइड असां पंहिंजी ताक़त पैदा करे सरकार अॻियां असां पंहिंजूं ॻाल्हियूं रखी सघूं। सभिनी खे नमस्ते। अॼु सभिनी खे असीं ॿुधंदासीं। वॾी महिरबानी, तव्हां असां वटि आया। थैंक यू। हाणे मां रिक्वेस्ट कंदसि कि तव्हां सभई बैक स्टेज रहो ऐं हिकु हिकु करे मां असांजे हिते जेके महिमान आहिनि, असांजा अनमोल रतन आहिनि, उन्हनि खे इनवाइट कंदसि ऐं असां कंदासीं उन्हनि सां ॻाल्हियूं ऐं ॼाणंदासीं कि हू असां लाइ कहिड़ी नई इंफॉर्मेशन हिते खणी आया आहिनि। त प्लीज़ तव्हां सभिनि खे असां बैक स्टेज शिफ्ट था कयूं हाणे। थैंक यू। हिते हाणे शुरूआत कयूं था अॼु जे कार्यक्रम जी। त सभिनि खां पहिरियों हिते मां उन्हनि खे घुराइणु चाहींदसि, छोकी जॾहिं मां हिननि सां ॻाल्हायो त मूंखे बि हिकिड़ी एक्साइटमेंट, हिकिड़ी उत्तेजना थी कि हिननि सां हिननि खे ॿुधां, छोकी ही सिंध मां थी आयूं आहिनि ऐं हुतां खां कुझु वठी बि आयूं आहिनि, खणी बि आयूं आहिनि असांखे ॾेखारण लाइ। त मां हिते इनवाइट करणु चाहींदसि सभिनि खां पहिरियों अरुणा मदनानी जी खे, जेकी फाउंडर एंड मैनेजिंग ट्रस्टी आहिनि सिंधी कल्चर फाउंडेशन, researches and share Sindhi culture. And हिननि जो प्लान आहे कि असांजे सिंधी कल्चर ते ही एग्ज़िबिशन कनि on Sindh at the CSVMS, that is Prince of Wales Museum, Mumbai, a digital museum. And जय झूलेलाल, तव्हांजो स्वागत आहे मैम। जय झूलेलाल। Thank you very much for having me here today. मांखे जाने खुश आहे दिल। माफ़ कीजिए, मुझे सिंधी एरो सुठो ना है ॻाल्हाइण, but I am proud to be a Sindhi. And तो मैम अचो, सभिनि खां पहिरियों मां चाहींदसि कि अॼु जे शो में सभिनि खां पहिरियों तव्हांजे हिकिड़े नंढे इंट्रोडक्शन सां शुरूआत था कयूं, क्योंकि असां सिंध जे बारे में ॼाणण लाइ सभिनी खां वधीक एक्साइटेड ऐं उत्तेजित आहियूं। सो आई वुड रिक्वेस्ट यू टू लेट्स बिगिन विद द स्मॉल इंट्रोडक्शन ऑफ योर्स। Thank you. So I would like to share with you तव्हांखे कि मां इहा फाउंडेशन छो शुरू कई। So the love for Sindh came from the stories that my grandmother and my father shared with me growing up. And most of them focused around the home, the memories of their home, the memories of Shikarpur. My grandmother was in Quetta, my mother grew up in Quetta. त हे मतलब मांखे एरो प्रेम सां ॻाल्हाईंदे, they would talk about it. And later on, as I was growing up as a young woman, I would find that people would say, oh, but you don't look like a Sindhi, or you don't dress like a Sindhi. And I would inwardly feel like it's a compliment, though I would simply smile politely. And one day I realized that why am I considering it a compliment when somebody says, you don't look like a Sindhi? So what is it that it is to be a Sindhi is what I set out to learn, other than the stories that I had heard. And it is such a rich culture. It is such a beautiful culture of love and sharing, of accommodation.
of forgiveness, of generosity, of service, of kindness, that I am proud to be a Sindhi. And I would like to share the rich history, the rich culture, the language, the literature, the poetry, the music, and our arts and crafts, our embroidery, our tile making with everybody as much as I can. Okay. Okay. So I have So had Taj, many events. yeah. Yeah, please carry on. You had very Thank you. many events regarding. I've had many events on different topics, such as on the life of Hemu Kalani with his family. So that was our Oh, martyr whom we could celebrate and understand and learn about. Because, we've all seen the movie Bhagat Singh, but not everybody knows about yeah. Hemu Kalani. Hemgalani, right. And we are so proud of uh, our contribution to the freedom movement, which, Yes, yes. doesn't get realized. And then we've done events on the textile traditions of Sindh. We've had speakers from Sindh come and talk and show and share with us. We've had people from Kutch sing for us. The Okay. Ajrak printing they've shared with us. We've had Shah Latif's festival where we've had musicians from Kutch and Rajasthan and translations by Hari Dilgar and Anju Makija, and we've had beautiful rendering of the poetry, and it was a lovely introduction to all of us about the richness of Shah Latif and his philosophy, which is so rich and is even today so relevant. And the Sufi culture, the way we lived in the syncretic culture, to understand that. We've also had talks about by Sas Agarwal and different authors about her book, by Subhadra Anand, Dr. Subhadra Anand, about the integration of Sindhis, Nandita Bhavnani. So we've had several events and they're all very enriching, and we learn a little bit. Michelle Bowen talking about Sufism and Jhulelal, and we are now plan. Yes, so I mean it's a lot. But Okay. the best part has been that I've been able to visit Sindh, yes, to actually Yeah, go so that's home. that's what basically we want to hear about. असां ॼाणण थी चाहियूं कि जॾहिं तव्हां सिंध में विया त हू तव्हांजी जेकी अंदरां फीलिंग हूंदी जेके शब्द में त एक्सप्रेस नथो करे सघिजे मगर तॾहिं बि हाँ, असां ॼाणणु चाहींदासीं कि हाउ डिड यू फेल द मोमेंट यू स्टेप्ड onto that synth land. soil of Sindh. I brought Yeah, back soil some of synth soil. exactly. It was the soil of Sindh. It is, Okay. you're right, words can't express it, but you feel a deep connect and feel very grateful that I had the opportunity to actually see, touch, feel Hmm. our motherland. Yes. त तव्हांजे So, तरफ़ां हिकिड़ी नंढी रिसर्च आहे असां वटि जेकी सिंध जी तव्हां असांखे मोकिली हुई ऐं तव्हां चयो था हुते असां हवेली में थी आया हुतां कुझु तव्हां नंढा नंढी शयूं बि तव्हां खणी आया आहियो त हिकिड़ो नंढो oh, but प्रेज़ेंटेशन जेको maybe I brought big pieces of ओके बिग पीसेस balcony, ऑल्सो yeah, also, yeah, doors. So we are going to be doing this exhibition in Bombay at the ओके CSMBS, Prince of Wales Museum, once COVID settles down a bit. And then we plan also to have a permanent museum in Bombay, in Amritsar, and in Kutch एंड at the कच्छ ओके Jhulelal Tirthadam. अच्छा So त I think असां this is जेके where, जैसे असांजा जेतिरा सिंधी आहिनि त हीअं असांजी तव्हांजो ही प्लान आहे कि असांजो पंहिंजो हिकिड़ो म्यूज़ियम हूंदो correct. वाओ Uh, yeah, yes, yes. A museum, a beautiful museum, which will त show असां our. जाम ईगरली वेट था कयूं कि जल्दी थिए ई ऐं असां चाहींदासीं कि ॿ टे जेके तव्हां सिटीज़ सेलेक्ट कई आहिनि उन्हनि खां अलावा बि कोशिशि कजो कि सॼे हिंदुस्तान जे हिकिड़े हर स्टेट में हिकिड़ो म्यूज़ियम त हुअण ई खपे असांजे सिंधियुनि जो I think it'll be beautiful if we can do that. Yes, because we can all do it together. एग्जैक्टली Everything is possible. We are very enterprising. हा त अचो असां तव्हांजो हिकिड़ो नंढो प्रेज़ेंटेशन हो कुझु पिक्चर्स आहिनि त मां रिक्वेस्ट कंदा असांजी विविन प्रोडक्शन टीम खे मिस्टर प्रदीप खे कि हू प्लीज़ हिते प्ले कनि
हाँ मैम, तव्हां हाणे थोड़ो थोड़ो इंट्रोडक्शन असांखे ॿुधाईंदा वञो. So, with great joy, I have been to Sindh, and I thought I would start this presentation with the source, the River Indus. It's Okay. beautiful. This particular slide is from somewhere near Sadhu Bela, but it's beautiful, and I was fortunate to see it at sunset and sunrise. Next, please. So this is our ancient civilization, Mohenjo-daro, which is in Sindh. And I was really grateful to be standing there looking at the oldest civilization. Next, please, which is our roots. This is my great-grandmother, Tulsibai Motumal Hinduja. And you can see how she is dressed in the traditional Rao Paro, but how beautifully her shawl is draped to look like almost the map of India. And she has the nut, which is very traditional, the two pearls with the ruby, which is a sign of marriage. If you look at her juttis, they are beautifully embroidered Zardozi juttis. So it's a beautiful photograph that I thought I would like to share of my great-grandmother. Next, this is my grandfather, Dr. Kishan Chand Bulchandani, and my dadi, Gangabai, and my cousin, Nirmala, is the little girl there. So he studied medicine in Bombay and was at Watkins University. And his mother told him that you have to come back and serve your town, Shikarpur. Please come back home and serve the people who need you. Because there was no MD there then. He was one of the first MDs in the area. And so he came back and served. Next, please. If you see, he's wearing a three-piece suit. That is his colonial influence, but it's always in khadi. That's his nationalistic influence. He was a great nationalist. He built the Harijan housing complex in Shikarpur. He was very active in many social causes there. As you know, Sindhis are great philanthropists, and it starts back in Shikarpur in the old days. They had their own dharamsala, Buddha Ghar, hospital, school, which stand tall till today. This is my father, Dr. Shyam Bulchandani. So after he studied also in Bombay and then went to England to study. By then, partition took place, and he moved back to Bombay and was one of the first practicing orthopedic surgeons in Bombay, who did a lot of philanthropic work with the Hinduja Hospital. My grandfather had founded it along with Parmanand Hinduja. My father also was acting dean and helped build it. And he was also one of the premier early doctors with orthopedic surgeons and chairpersons at Jaslok. And he started the Society for the Rehabilitation of Paraplegic, Society for the Disabled, did a lot of work, honorary work with the GT Hospital as the head of Department of Orthopedics there, and and there's a school that my grandfather started that he took to the 12th at Chembur to help with the Chembur colony and refugees. So, this is all part of, I think, our Sindhi culture, where we all do what we can. There are so many philanthropists, everybody does their bit. So this is my great-grandfather from my mother's side, who was a Rai Sahib. So he served in the British Army, won 4 medals for his service. He was a magistrate. And his son was a freedom fighter who got arrested and was imprisoned in Arthur Road Jail in Bombay. He found him, brought him back home, kept him under house arrest for a year, and got him married. So, please, yeah. Next, please. Yeah. Oh, this is a photograph of me in Mohenjo-daro. Wow. Yeah. Next, please. So this is my search to, I had these memory maps. My father had told me where we lived, Lulanjo Paro, near the girls' school, opposite in this corner. But I couldn't find it.
So here I am with this gentleman with the cap and the red bob. He was a retired librarian in the college, and they introduced me. The two professors here, you can see, introduced me to him, and he said, Dr. Kishan Chand, ach ma, I will show you where it is. And he took me straight to my father's house and my grandfather's clinic, and it was just amazing. And this is, unfortunately, things are in a state of disrepair. We were looking for the home. This is one of the pictures. Next, please. So this is another beautiful slide of Govindas Lulla's contractors, which was my father's friend. Next, please. Okay. This is a home in Lulanjoparo, which is nice and well preserved, and we went to look at it. It was very beautiful. Next, please. This is Ghanta Ghar in Lakhidhar. Everybody from Shikarpur talks about the food in Lakhidhar, and this is where it still is today. Next, please. I just thought I would share Shikarpur with you. This is the famous Diwan Sweets in Lakhidhar, in the building of Narayan Nivas at the ground floor. And he's still there, the family's still there, and the sweets are delicious. Next, please. This is the Kunna Jabhiya, the Dhimma Dal, the Gajar Jo Halwa, and the chutneys with it. It was just delicious. It was my first breakfast in Shikarpur. Next, please. Yeah, this is the Palla. This is the Palla biryani. So this we had actually in Jamshoro. By the water, there was a restaurant that they would get fresh palla and cook it on the coal and serve. Next, please. So this is Narayan Nivas Lakhidhar in Shikarpur. I went inside, and one of those professors has a beautiful home where all the woodwork is just gorgeous and preserved condition, pristine. Beautiful double spiral staircases, wall to wall lined cupboards, just beautiful woodwork. The carpentry is just beautiful. And this, when I came back to Bombay, my mother's very good friend, coincidentally, I was telling her about my trip, and she said, "Oh, Narayan Nivas, that's what my father built." And I didn't know that, but it was lovely. This is again in Lakhidhar. This is again a very well preserved home. Adjoining it is my great grandfather's home, my Nani's house, Madhav Das Menda and Arjun Menda's home, which is unfortunately not in a very good shape, adjoining Naz Cinema. But you can see the other very beautiful home just by Lakhidhar. This is again, everybody who knows Shikarpur has heard of stories of Shahi Bagh. This is in Shahi Bagh. It used to be 100-acre garden where they would go every evening. It is today reduced to 3 acres. But it's been, all the land has been, used otherwise. But it's beautiful. The Meriwether Pavilion is still there and people still go there. Next, this is the famous Dhak Bazaar. It has a full teak ceiling crisscrossing all the streets. They are perpendicular to each other. And this used to be a huge trading area where people from all over Central Asia would come and a lot of craftsmen were, nurtured. There's one lane that's all the bankers' lane. It's lovely. Wow. Next. So this is the college, this Chela Singh Setal Das College, which till today serves the community, or everybody. It's the best college and it still serves everybody. All the nameplates are there of the people who contributed towards it outside the laboratory, outside the auditorium. Yeah. And those were the professors who helped me find my father's house from there. They received me beautifully. This is our famous Khatwari Dharamsal, Khatwari Darbar. It's in a Haveli. It's in Lulanjoparo, just across. Okay. And this is the original Khat, and it still is active. This is the door of the Khatwari Darbar. From the street,
because from the street all you see is the door. When you go in, it's a big haveli. Okay. Yeah, so this is also beautiful, isn't it? Next, please. मूंखे लगे तो जीअं मां पाण हीअं सिंध घुमण वई आहियां. So this is in Sadhu Bela. So Okay. next. This is the Jyot in Udarolal's, Jhulelal's temple. Okay. It's just beautiful. It's his dargah temple. You know, both Muslims and Hindus both pray there. There's a mosque adjoining it. It's just beautiful. Next, please. So this is, they say, Jhulelal's original chappal, sandals in the case over there. And this is the Oh. priest who's looking after the shrine. And this is the dargah, you know, where they have the samadhi Okay. inside the same. Next, please. Hmm. And this is how it looks. It's huge. It's a beautiful Haveli style temple. Again, you know, and you can see how big it is in the desert, Udairulal. And the mosque is there right next to it. Here again, Okay. this is, look at the tile work. This is the Dargah of Shah Abdul Latif in Bhit. Look at the beautiful tile work, and all of us. This is all of us together. This was my hostess, you know, from the Shah Ala Baksh family, and they were so kind. They traveled with us. They took us everywhere. The trip was only possible because of them. And they were my very good friend of my father and grandfather. This is the musicians at Bhit. You know, the tradition has been all these 300 years or more. It continues that they perform and sing his Bhit. The wise singers will sing his poetry. It hasn't stopped all these years. This is a beautiful house in Hyderabad. It's called Mukhi House. The family restored it to its original glory and have handed it over to the government for the Sindh Archives preservation as a museum. So it's beautifully restored and is a museum today. This is another beautiful home called Mohta Palace. It was belonged to a Marwari merchant in Clifton Beach, Karachi, which is also a museum, beautifully preserved and restored. This is the famous DJ Singh College, which so many people have been to, and it still stands tall, it still serves the community, and I met the founder's son who runs it, Mr. Shani. Next, please. This is Godandas Market. This is where so many of our family members had offices or wholesale trading cloth market. This is the cloth market. So my cousin's husband tried to find which was his father's actual shop. I knew that my mother-in-law's father also had a shop there. It was quite nice. Opposite that is actually a temple also. Swaminarayan temple. Next, please. Yeah, so that's it for today. I think I've taken a lot of your time, but I thank you for it. No, that was, happy to share. trust me, that was beautiful. And ये लगे पियो मां साक्षात वही आया थे. And हाँ, मां बस expect पे कयो कि डॉक्टर गुरमुख जगवानी कॾहिं ईंदा, invite screen ते ईंदा. जी सर. तव्हांखे कीअं लॻो सिंध जो हिकिड़ो फेरो अॼु असांखे हिते घुमण लाइ मिलियो? मूंखे त ईअं लॻे पियो मां साक्षात हुते वही आहियां. जाम सुठो लॻो. You made the best presentation. Thank you for visiting Sindh and making enjoying this for us. सिंध Thank you. नगरी, सिंध जेका धरती आहे उहा हिकिड़ी सोनी नगरी आहे. असां सिंधियुनि जी जेका इतिहास आहे, जेके असांजी जड़ियूं आहिनि, जेके असांजी पोख आहे, उहा सभु सिंध खां निकितल आहे. सिंध जी ॿोली, सिंध जी भाषा, सिंध जी तहज़ीब, सिंध जी सकाफ़त, सिंध जो खाधो, सिंध जो पीतो. सिंध में शुरूआत में जेके मशहूरु शहर हुया, शिकापुर बिज़नेस लाइ तमामु वॾो मशहूरु शहर हो. शिकापुर में शाहूकार वॾा रहंदा हुआ. हैदराबाद जेको हो सो एजुकेशन लाइ मशहूरु हो, जेके भाई बंद जे इलाइक़ा हूंदा हुआ.
अहिड़े तरीक़े सां सखर जेको हो जिते साधू बेलो आहे, बखर जेको हिकिड़ो टुकड़ो आहे पहाड़ जो जेको सखर ऐं रोड़ीअ जे विच में आहे, उनखे बखर चवंदा हुआ। बखर जेको आहे उहो दरिया सिंध जे विच में हिकिड़ो नंढिड़ो ॿेट आहे। उन बखर ते वॾो जंग पैदा थियो 1823 जे अंदरि। बाबा बरखंडी साहिब जेके हुया उहे नेपाल खां के चवंदा न आया, के चवंदा हुया त दिल्ली जे मथां कीतर हो उतां आया। बहरहाल ईअं इन ते कोई सची रोशनाई, पर नेपाल मोस्ट प्रोबेबली जेका आहे सा एथेंटिक चयो वेंदो आहे। 15 साल जी उमिरि में बाबा बनखंडी साहिब उतां ट्रेवल कंदा 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 नेपाल खां सखर में पहुता। सखर में 1823 में उन्हनि खे इहो ॿेट ॾेखाम आयो, त हुननि सोचियो त हीउ हिकिड़ो अहिड़ो आस्थान आहे जिते मां वेही करे पंहिंजे प्रभुअ जी इहा जेके आहे उहे उदासीन हुया। बाबा बरखंडी साहिब पंहिंजे प्रभुअ जी बंदगी करे सघां थो। ऐं उते हुननि जंग में जिते रियली शींहं चीता जेके बि जानवर हुया हुन जंग में हूंदा हुया, ऐं चइनी पासनि खां हुनजे पाणी हूंदो हो। त जंहिं महिल हुननि भक्ति शुरू कई 1823 में, त तंहिंखां पोइ चवंदा आहिनि या कहावत आहे त अन्नपूर्णा देवी जेका असांजी आहे उन्हनि खे सपने में आई ऐं उन्हनि खे हिकिड़ो करमंडल हथ में ॾिनऊं। त तव्हां बाबा बरखंडी साहिब जी जेका बि तस्वीर ॾिसंदव साध बेले वारनि संतनि जी, त उन्हनि जे हथ में हिकिड़ो करमंडल हूंदो आहे, जेको पाण सिंधीअ में करमंडल चवंदा आहियूं, जंहिंमें हथ में पाणी बाणी भरे माण्हू करे खणंदा आहिनि। त हुनखे हिकिड़ो करमंडल गिफ्ट ॾिनो, सपने में आई ऐं करमंडल ॾिनऊं, जेके रियली करमंडल पोइ सुबुह उते पियो हुयो। ऐं अञा पोइ देवता चयनि त हिन आस्थान ते जेसि ताईं इहो करमंडल पियो हूंदो, हिते अन्न जी कॾहिं बि खोट कोन थींदी। ऐं उहो ई ट्रेडिशन आहे त उते जेको बि आहे हमेशह ढोढो चटणी साध बेले जी ख़ासि फेमस जेको आहे प्रसाद, जेकर अन्नपूर्णा जी खाई आई हूंदियूं त स्पेशल जेको ढोढो चटणी आहे साध बेले जो, उहो ॾाढो मशहूरु आहे। शेवा त सभु थींदी आहे, भंडारा हलंदा आहिनि, पर ढोढो चटणी हाणे त जुमे जुमे ॾींहुं या संडे ॾींहुं प्रोग्राम थींदो आहे, या शिव उमास या अहिड़ो को प्रोग्राम थियो त थींदो आहे। अॻे रेगुलर डेली वेंदा हुआ माण्हू, पर पोइ जीअं जीअं हालात मटबा विया त पोइ फ्राइडे थियणु वियो, संडे थियो, पोइ वरी जॾहिं का प्रोग्राम थींदो हो बाबा बरखंडी साहिब जी वरसी मल्हाईंदा हुआ जून में। अहिड़े तरीक़े सां चवण जो मक़सदु आहे त असांजी जेके सिंध आहे उहा हिकिड़ी दरवेशनि जी नगरी आहे, सूफ़नि संतनि जी नगरी आहे। त असां त वॾा भाग्यशाली आहियूं, उन असां सिंधी पाण खे फ़ख्रु महसूसु कयूं। अॼु जी यंग जनरेशन अलाए छो पाण खे इन ॻाल्हि खां परे थी करे सिंधी सॾाइण में पाण खे कीॿाए थी पई, पर हक़ीक़त असां रिच हेरिटेज जेको कल्चर असांजो आहे, शायदि कंहिंजो ॿियो अहिड़ो कल्चर हुजे। मुंहिंजे दड़ो अॼु 7000 साल खां पोइ ते हलिया विया आहियूं, 10000 साल जेताऊं जेको व्हील आहे, जेको पाण फीथो चवंदा आहियूं, फीथे जी जेका आहे सा एजाद उतां थी, एरीगेशन सिस्टम जी एजाद उतां थी, पोख जी एजाद उतां थी, सुभण जी जेका सुभण जी कला आहे सिलाई जी, इहा एजाद मुंहिंजे दड़े जी आहे। अगरि वाहिद दुनिया जो मुंहिंजो दड़ो आहे जंहिंमें अॼु बि स्विमिंग पूल जेको आहे, अगरि मैडम ॾिसी आयूं हूंदियूं, अॼु बि उते उहो स्विमिंग पूल ठहियल आहे, उन वक़्तु जिते लेडी सनानु कंदियूं। त असांजी उहा रिच हेरिटेज कल्चर आहे, ऐं असां सभिनी खे नींड ॾींदासीं त साईं कंदो जीअं जीअं हालात ठीकु थींदा, वञो पंहिंजो हेरिटेज कल्चर ॾिसो ऐं फ़ख्र सां चओ असां सिंधी अमन जा पुजारी आहियूं, असां में कॾहिं बि झेड़ो कोन्हे को, असां में कॾहिं बि कंहिंजे ख़िलाफ़ चुगली न हणंदा आहियूं, असां कंहिंजी जेको आहे बुराई न कंदा आहियूं, अमन जा पुजारी आहियूं, प्यार सां रहंदा आहियूं। ऐं हिन दुर्तिया ते असां अमन जो प्रोग्राम ई खणी हिंदुस्तान में आयासीं, त अॼु असां ॾिसो केॾो सुठे नमूने अमन जे पैगाम सां सिंधी जिते बि आहियूं। ऐं ख़ासि करे शिकारपुर जा जेके सिंधी हुया उहे सभु बेंगलोर साइड लॾे विया, जीअं असांजो राम जेठमलानी साहिब बि शिकारपुर जो हुयो, राम बख्शाणी साहिब बि उतां जा असांजा जेके शिकारपुर जा आहिनि। त शिकारपुर में इस्पतालूं ऐं तमामु वॾियूं वॾियूं आहिनि, ऐं ख़ासि करे मैडम खे अगरि शिकारपुर वई हूंदियूं त उते जेको आहे लखी दर ते जेको दीवान ठाकुरदास जो होटल रेस्टोरेंट आहे, जेको पीढ़ियुनि खां हलंदो आहे संतनि जो, उते ख़ासि करे जेका उन्हनि जो वाइट रोज़ हिकिड़ी ईंदी आहे, जेका तमामु हिकिड़ी मशहूरु ड्रिंक आहे, जेतिरे क़दुरु नंढे हूंदे मां बि पीअंदो हुउमि, मूंखे यादि आहे त वाइट रोज़ हूंदी हुई, ऐं कुल्फ़ी फालूदो। इहो शिकारपुर जो सिंधियुनि जो पूरे हिंदुस्तान में, उन वक़्तु पूरे वर्ल्ड में मशहूरु हो, माण्हू पैक करे खणी वेंदा हुआ। शिकारपुर जी ढक बाज़ार, वर्ल्ड में अहिड़ी तव्हां ढक बाज़ार न ॾिठी हूंदी जहिड़ी शिकारपुर में ढक बाज़ार अॼु बि आहे। पर इहा सॼी देन जेका आहे असां हिंदू सिंधियुनि जी अथव। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त असां हिंदुनि सिंधियुनि उते एॾियूं वॾियूं इस्पतालूं, एॾा वॾा घर ॾियासीं, एॾियूं वॾियूं प्रॉपर्टियूं ठाहियूंसीं कम्यूनिटी लाइ, शेवा जे लाइ। 47 जे विरहाङे खां पोइ तव्हां ॾिसंदव जॾहिं असां लॾे आयासीं, तॾहिं बि हिंदुस्तान में अॼु बि लीलावती ॾिसो, ऐं पंहिंजो हिंदुजा हॉस्पिटल्स ॾिसो, असांजी कॉलेजिस ॾिसो, जय हिंद कॉलेज ॾिसो, ॿियूं कॉलेजिस बॉम्बे में केतिरियूं आहिनि, हैदराबाद एजुकेशन बोर्ड आहे, इहो बि असां सिंधियुनि जी विरासत आहे। पर हाणे अफ़सोस इहो त मूंखे वरी चवणो पए त उन वक़्तु जेके असांजा वॾा हुया उहे जॾहिं लॾे आया, ख़ाली हथे आया, तॾहिं बि हिते अची ट्रस्ट जे, एजुकेशन जे, हॉस्पिटल जे बारे में वॾो ध्यानु ॾेई हिंदुस्तान में बि वॾनि वॾनि शहरनि में सिंधियुनि पंहिंजियूं हॉस्पिटलियूं अॼियूं।
पर हाणे घणनि सालनि खां नथा ॾिसूं त को सिंधी अहिड़ो मुजाहिद जवान पैदा थिए जेको इहो शेवा जो कमु जेको अधूरो असांजा वॾा छॾे विया अञा अॻिते वधाइनि, इहे हॉस्पिटलूं अञा ठहनि, अहिड़ी कॉलेजिस अहिड़ा स्कूल अञा सिंधियुनि जी असांखे ज़रूरत आहे। त मां हिन प्रोग्राम जे माध्यम सां सभिनी खे, ख़ासि करे मां बेंगलोर वारनि खे चवंदुमि, छो जो बेंगलोर वारा कल्चर में बि रिच आहिनि त पैसे में बि रिच आहिनि, त सभु शइ में रिच आहिनि। बेंगलोर में जेके सिंधी रहनि था उहे ॾाढा रिच आहिनि ऐं जेके फॉरेन में रहनि था उन्हनि सां इहा ई वेनिती आहे त अचो गॾिजी करे हिकिड़ी अहिड़ी यूनिफॉर्म प्लेटफॉर्म ठाहियूं जिते सभु गॾिजी करे कमु कयूं ऐं गॾिजी हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म ठाहियूं जो सिंधी गॾु थी करे हिकिड़ी का सिंधी यूनिवर्सिटी ठाहियूं, हिकिड़ी का सिंधी मेडिकल कॉलेज ठाहियूं, असली सिंधियुनि जूं अहिड़ियूं शयूं ठाहियूं जेके असांजे ईंदड़ पीढ़ियुनि खे ऐं जेको ख़ासि करे मैडम तव्हां चयो सिंधी कल्चर जो हिकिड़ो म्यूज़ियम ठाहियूं जेको असांजी विरासत खे जीअरो रखे ऐं ईंदड़ असांजी जेका नस्ल आहे जेका उहा नाज़ करे त असां सिंधी आहियूं ऐं असां सिंधी रहंदासीं। महिरबानी। डॉक्टर पीताम्बर पीचर दालवानी जी। थैंक यू डॉक्टर गुरमुख जी। मां जीअं मैडम अरुणा चयो कि भाई म्यूज़ियम लाइ, त मां हिननि खे ॿुधाईंदसि कि 2 साल अॻु हिते पूना जे अंदरि बि मूंखे अप्रोच कयो वियो हो कि भाई असां म्यूज़ियम ठाहियूं, पर वरी कोविड जे करे सभु कम रहिजी विया। त इहा ॻाल्हि ॾाढी सुठी थी, असां मैडम अरुणा खां बि हेल्प घुरी सघंदासीं भाई कीअं कजे, पूना जे अंदरि कीअं ठाहिजे ऐं ॿियनि शहरनि में बि मेजर सिटीज़ में कीअं ठाहिजे। थैंक यू, तव्हां इहा असांखे इंफॉर्मेशन ॾिनी, त तंहिंजे लाइ मां तव्हांजो धन्यवाद आहियां। जय झूलेलाल मैडम। जी पीटर जी, मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो सुवाल मैडम सां आहे पर्सनल लेवल ते, त जेको तव्हां सिंधी फाउंडेशन जे बारे में तव्हां उन जे बारे में ॿुधायो त उन जो फॉर्म बेंगलोर में एक्चुअली कहिड़ो कमु आहे, तव्हां उन जे माध्यम सां बेंगलोर में कहिड़ो कमु करे रहिया आहियो? So right now, till now, we have been sharing the, we've been doing the research, doing oral history recordings, and also we've been having events that share the culture. So we get speakers, like we are now doing today on Zoom. We would invite speakers, authors to share the aspects of the culture. So each one was a focus-driven one. And it was very well received, and we did Shah Latif, we did textile traditions, we did Saaz's book, Nandita Bhavnani, so a variety of things. So that was the idea, to study, to learn, and then to share it. So there would be these open forums in like Chitrakala Parishad, Safaya Auditorium, NGMA Museum, Bangalore International Center. We would have events on a regular basis. And now, of course, the museum is the next thing, but we are planning it in Bombay and in Amritsar and in the Jhulelal Tirth Dham. Right. Thank you. Murli Dada, any question? क्वेश्चन त ख़ैर कोन्हे, पर मां सजेस्ट कंदुसि म्यूज़ियम अहिड़नि हंधनि ते हुजे जिते सिंधी घणा आहिनि, जीअं MP आहे या राजस्थान आहे, गुजरात आहे, त वधीक सिंधी उन में फ़ाइदो वठी सघंदा। आई डोंट नो अमृतसर तव्हां कहिड़े ख़्याल खां सोचियो आहे, त मां जेका सजेस्ट कंदुसि, असांजे लाइ का मदद हुजे त असां बि तव्हां सां गॾु इहो करे सघूं था। कहिड़े नमूने इन जे एग्ज़िबिशन लॻाईंदा जेका बॉम्बे में, उन जे बि असां स्प्रेड कंदासीं मैसेज, वधीक में वधीक माण्हू अची ॾिसनि। ॾाढो सुठो लॻो। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां अरुणा, तव्हांजो फादर डॉक्टर भूलचंदानी असां सां काफ़ी सालनि खां मेडिकल कैंप्स कंदो, फ्री मेडिकल कैंप असीं कंदासीं, 25-30 सालनि खां असीं कंदा रहंदासीं, जिते डॉक्टर हीरानंदानी, डॉक्टर मेंढा, डॉक्टर भूलचंदानी सभु असां वटि फ्री मेडिकल में ईंदा। ॾाढो सुठो लॻो तव्हां उन्हनि जे की आहियो, सुठो लॻो तव्हां असां वटि आया। थैंक यू वेरी मच। राधे श्याम। अरुणा जी, हिकिड़ी ॿी रिक्वेस्ट जी, राधे श्याम, हिकिड़ी रिक्वेस्ट इहा बि आहे त इन म्यूज़ियम जे बारे में अगरि तव्हां असांजे सिंध जे संतनि सां जेके हिंदुस्तान में आहिनि, जीअं चांडूराम साहिबु आहे, लखनऊ में वॾी हिकिड़ी असांजा सतगुरू आहिनि, साईं नागपुर में साईं साधराम साहिब जो वॾो आश्रम टुटे, अमर शहीद भगत कंवरराम साहिब जो अमरावती में हिकिड़ो वॾो आश्रम आहे जिते सिंधी समाज जुड़ियल आहे, जिते लखनि जी तादाद में सिंधी समाज वञी करे मथो टेके थो, सरनिवस्त थिए थो पियो। त तव्हां अगरि अहिड़नि संतनि सां बि गॾिजी करे हिकिड़ो रखंदव प्रोग्राम, त तव्हां जीअं उन्हनि जा मेला, जीअं उनजी वर्सियूं लॻनि थियूं, त जेको नंढड़ा पाण उते एग्ज़िबिशन्स रखूं पंहिंजे कल्चर जा,
त इनखे बि तव्हांजे कम खे प्रमोशन मिली सघंदो आहे। That is actually a very good idea. So बिल्कुलु yours मां is तव्हां सां through मदद everyday कंदुमि। जी exhibition. जी, असां तव्हां सां गॾु कॉन्टेक्ट में रहंदासीं ऐं जीअं जीअं जिते अमरावती में मेलो आहे अप्रैल में, मां तव्हां सां कॉन्टेक्ट में मुरली दादा रहंदा, तव्हां अचो उते एग्ज़िबिशन में, उते रखूं पाण एग्ज़िबिशन हिकु ॾींहं जी सॼे ॾींहं जी, छो जो लखे माण्हू उन दर ते हर साल ईंदा आहिनि, सर नमस्त कंदा आहिनि। 3 संत असांजे तमामु मशहूरु जेके लखनऊ साहिबु आहे, नागपुर में साईं साधराम साहिब जो वॾो आस्थानु ठही रहियो आहे, ऐं असां अमर शहीद भगत कंवरराम साहिब जो अमरावती में आहे। ईअं उल्हासनगर में साईं कालीराम साहिब जो वॾो आस्थानु आहे, उते बि आहिनि। मतिलबु हर जाइ ते रैरकीज़ पंहिंजा रायपुर में शदानी दरबार साहिबु आहे, त अहिड़ियूं दिल्ली में आहिनि, अहिड़ी जाइ ते खोड़ जिते जिते असांजी वॾियूं दरबारूं आहिनि हर संत जूं। हर संत असां लाइ महान आहे, हर संत असां लाइ जेको आहे गुरू आहे। असां हर संत खे निमंदा आहियूं, हर संत जी असांखे, ऐं सूफ़ी संत बि आहिनि, सभिनी खे असां नमस्कार कंदा आहियूं। त तव्हां सां गॾिजी करे असां हिकिड़ो ज़रूरु जल्दी में हिकिड़ो प्रोग्राम ठाहींदासीं। ऐं हींअर टाइम जे हिसाब सां मां चवंदुमि त मोनी सर तव्हां हाणे जुड़िया आहियो, असां सां मोहन सोनी सर जुड़िया आहिनि, उहे बि तव्हांखे थैंक्स चवंदा। थैंक यू डॉक्टर मुखर्जी ऐं तव्हां सभिनी खे जय झूलेलाल। अरुणा जी तव्हां अहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं ऐं सिंध जा फ़ोटा ॾेखारे असांजी दिलि में उहे ई ॻाल्हियूं यादि अची वियूं जेके असांखे पहिरीं वॾा ॿुधाईंदा हुआ। ऐं थैंक यू वेरी मच साईं आया असांजे शो में। जय झूलेलाल। थैंक यू जी, थैंक यू। Thank you, Varuna ji. Thank you Thank you. I would like to for thank being all with of us. you very much for inviting me, and I had the honor and pleasure and privilege of sharing what I have had. So thank you, Gurmukh ji. I look forward to our going forward with your very beautiful idea of Thank you. sharing. Thank you, sir. My pleasure. My pleasure. Thank you. Thank you. Thank you, Dr. Peter Dalwani, Murli Advani, Adnani sir. Thank you for telling me about my father. I will share with him what you told me. Sometimes I don't know these things. Thank you. Thank you, Mohan Soni. Thank you, Raju Khetwani. Thank you, Kiran. You've been a wonderful hostess. And thank you, Pradeep, for all your back-end work. And I look forward to doing more things together. Thank you. Thank you so Kiran. much, ma'am. Continue, Kiran, continue. जी, थैंक यू मैम फॉर बीइंग विद अस। तव्हां जा हम शुक्रगुज़ार आहियूं कि असांखे तव्हां सिंध जा दर्शन कराया। त हाणे असां हिते इनवाइट करंदासीं असांजे अॼु जे ॿिए गेस्ट खे, जंहिंजो नालो आहे मिस्टर विनोद बलराज पंजवानी, एडवोकेट विनोद बलराज पंजवानी जी, एडिटर ऑफ नगर न्यूज़ डेली। एंड नगर न्यूज़ डेली जेको आहे 40 साले खां हलंदो आयो आहे, त मां हिननि खे स्क्रीन ते इनवाइट करणु चाहींदसि। And National Vice President of Sindhu Ekta Manch, legal advisor of many Sindhi organizations में he as a legal advisor and जय झूलेलाल सर म्यूट आहे तव्हांजो। जय झूलेलाल किरण जी। कीअं आहियो सर तव्हां? हिकदमि मस्तु मज़े में। सभिनी खां पहिरीं जेके असांजा वॾा आहिनि डॉक्टर गुरमुख जगवाणी जी आहिनि, उन्हनि सभिनी खे मां जय झूलेलाल चवणु चाहींदुमि। त अचो अॼु शुरूआत था कयूं। त जीअं तव्हां एडवोकेट आहियो ऐं तव्हां ॿुधायो कि तव्हांजी इंस्पिरेशन तव्हांजे डैडी खां, तव्हांजे पप्पा खां वधीक आहे, छोकी हू बि एडवोकेट आहे। त ही कीअं शुरू थियो? तव्हांखे हुननि जी लॉ जी बुक्स में इंटरेस्ट हो या समाज सेवा जे वटि तव्हांजो वधीक हुयो रुझान हो? कीअं हिन प्रोफेशन में तव्हां? लॻभॻि 1980 में मुंहिंजा फादर पाण एडवोकेट बलराज पंजवानी एडवोकेट थिया, ऐं उन खां पोइ काफ़ी सालनि खां पोइ मुंहिंजो जेॾी महिल बर्थ थियो त स्टार्टिंग खां मां ऑफिस ऐं घर असांजो आसे पासे में आहे, त मां ऑफिस में काफ़ी रुझान हूंदो हो, मुंहिंजो अचु वञु हूंदी हुई। त मां जीअं जीअं उन्हनि खे केसिस सॉल्व कंदे, कुझु जेके सामाजिक मसइला आहिनि उहे सॉल्व कंदे ॾिसंदो हुउमि। ऐं उन सां गॾोगॾु असांजो नगर न्यूज़ पेपर बि हो जेको डेली निकिरंदो आहे अॼु ताईं बि टिल टुडे, मां हुन जो एडिटर आहियां। त जीअं उहे मां ॾिसंदो हुउमि भई शहर जूं समस्याउनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारे करे नगर न्यूज़ जे द्वारा उहे कीअं सोल्यूशन्स हुन जा निकिरनि था, उन सां गॾोगॾु जेके घरेलू मसइला आहिनि जेके मुंहिंजे पिताश्री वटि ईंदा हुया केस, उहे कीअं सॉल्व थियनि था। त धीरे धीरे मूंखे बि माना तव्हां ईअं चई सघो था भई बाय चाइल्डहुड मूंखे बि उहे गुण मिलंदा विया पंहिंजे पिता मां, त मुंहिंजो बि उन तरफ़ इंट्रस्ट वधंदो वियो। ऐं मुंहिंजे पप्पा ई मूंखे लॉ कराई ऐं उन्हनि ई मूंखे सॼो न्यूज़पेपर जो बि कमकार सेखारियो। ओके, त हिते आयूं असां त तव्हां हिन सां गॾु असांजे जाम सिंधी ऑर्गेनाइजेशन सां बि जुड़ियल आहियो। त सभिनि खां पहिरियों त मां शुरूआत ईअं करणु चाहींदसि कि असां सिंधियुनि खे अञा बि ही पंहिंजो राइट न ख़बर आहिनि।
जीअं असांजा जेका ॿार आहिनि उन्हनि खे हेतिरो अॼु एतिरी नॉलेज कोन हुई कि सिंधी लिटरेचर में बि असां IAS जो पेपर क्लियर करे था सघूं, छो कि कॉन्स्टिट्यूशन जे अंदरि असांजी ही वन ऑफ द लैंग्वेजेस आहे जंहिंखे मिलियल आहे। त मां चाहींदसि कि हेड़ा हिकु ॿ पॉइंट अगरि तव्हां हिते शेयर करे सघो कि असां सिंधियुनि जा छा राइट आहिनि इंडिया में, कि जॾहिं असां पार्टीशन खां पोइ हिते आयासीं। पार्टीशन खां पोइ असां जीअं हिते आयासीं त असांजी सिंधियुनि जी सभिनी खां वधि में वधि जेका मुख्य घुर रही आहे त असांखे सिंधियुनि खे पंहिंजो हिकु स्टेट कोन्हे, प्रांत कोन्हे, पंहिंजो राज्य कोन्हे। जीअं महाराष्ट्रनि खे महाराष्ट्र आहे, गुजरातियुनि खे गुजरात आहे, तीअं हर लॻभॻि पंजाबियुनि खे पंजाब आहे, तीअं असांजे सिंधियुनि खे पंहिंजो हिकु राज्य कोन्हे। त असांजा जेके एक्स MLC हिते वेठा आहिनि, डॉक्टर गुरमुख जगवानी जी, हिननि जी बि आवाज़ उथारियो हुयो ऐं ॿियनि केतिरनि ई सुहिणनि सिंधियुनि बि आवाज़ उथारियो आहे त सिंधियुनि खे हिकु पंहिंजो प्रांत, पंहिंजो स्टेट, पंहिंजो राज्य हुअणु खपे। जीअं उहे हाणे तव्हां ॾिसंदा हूंदव त सिंधी जेके आहिनि उहा हिकु अहिड़ी कम्युनिटी आहे जेका फॉरेन में बि काफ़ी अलॻि अलॻि देशनि में, अलॻि अलॻि कंट्रीज़ में फैलियल आहे। अगरि इंडिया जी ॻाल्हि कजे त अलॻि अलॻि राज्यनि में, के उल्हासनगर में रहिजी आहिनि, जीअं हाणे हिननि ॻाल्हि कई भई बेंगलोर में बि काफ़ी सुहिणा सिंधी आहिनि, के बेंगलोर में आहिनि, के चेन्नई में आहिनि, के गुजरात में आहिनि, के सूरत में आहिनि। पर हिकिड़ो अगरि राज्य असांखे हुजे हा, जीअं तव्हां महाराष्ट्रनि जी ॻाल्हि कयो त वधि में वधि महाराष्ट्रनि किथे आहिनि, महाराष्ट्र में आहिनि, वधि में वधि गुजराती गुजरात में आहिनि। त सभिनी खां वधि में वधि जेका डिमांड रही आहे सिंधियुनि जी, घुर रही आहे, उहा इहा ई रही आहे त हिननि खे हिकिड़ो पंहिंजो स्टेट हुअणु खपे। जीअं हिननि में सभु असां सिंधी पाण में गॾिजी करे हिकु स्टेट में रहूं, सभु जेके हाणे पिखिड़िजी विया आहियूं, अलॻि अलॻि बिखिड़िजी विया आहियूं, उहे सभु असां गॾिजी एकता जे बंधन में ॿधिजी करे रहूं। पर जीअं त हाणे अञा ताईं इहो पॉसिबल न थियो आहे, कोशिशूं जारी आहिनि, तीअं सिंधियुनि खे पाण में जोड़ण लाइ जीअं सुहिणा सिंधी कार्य करे रही आहे, फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधी कार्य करे रही आहे, तीअं मिस्टर विजय कोटवाणी नेशनल प्रेसिडेंट आहिनि सिंधु एकता मंच जा, उन्हनि जी अध्यक्षता में सिंधु एकता मंच जो मां नेशनल वाइस प्रेसिडेंट आहियां। असां बि सिंधियुनि खे पाण में जोड़ण लाइ अलॻि अलॻि जेके संस्थाऊं आहिनि उहे कार्य करे रहियूं आहिनि, जीअं पाण में घटि एकता रहे ऐं हिक ॿिए जा जेके मसइला आहिनि उहे पाण में मिली करे सॉल्व करे सघजनि, दूर करे सघजनि। जेके असांजे विच में दूरियूं आहिनि, जोग्राफिकली दूरियूं आहिनि, पर दिलुनि में दूरियूं न रहनि, त उहे दूरियूं मिटाइण लाइ असां सभु संस्थाऊं पाण में गॾिजी करे ऐं सिंधियुनि जे वेलफेयर लाइ, सिंधियुनि जी भलाईअ लाइ असां सभु पाण में मिली करे कार्य करे रहिया आहियूं। बसि तव्हां सभिनी जो साथ ऐं सहकार खपे, जीअं अॻिते बि सिंधियुनि जी भलाईअ लाइ कुझु न कुझु कार्य करे सघूं। बैनर कोई बि हुजे संस्था जो, पर कार्य थियणु खपे, असांजी इहा ई सोच आहे। अच्छा सर, तव्हांखे छा थो लॻे, जीअं असांजे इंडिया में केतिरी कम्युनिटीज़ आहिनि जंहिंखे माइनॉरिटी जे अंदरि रिजर्वेशन मिलंदो आहे, असां कॾहिं सिंधियुनि रिजर्वेशन घुरी कोन्हे, असां पंहिंजे दम ते जनरल में वञी करे बि सुठी सुठी पोस्ट ते वेठा आहियूं। असांजे विच में एतिरा असांजे गेस्ट आहिनि, असांजे एक्स MLC डॉक्टर गुरमुख जगवानी आहिनि, अहिड़ा असांजा जाम अहिड़ा सिंधी आहिनि जेके सुठे, पर तव्हांखे छा थो लॻे कि असां वधीक माइनॉरिटी में आहियूं? मूंखे लॻे छो स्कैटर्ड बि आहियूं। इहा मेन ॻाल्हि आहे, सिंधी माना बिखरियल आहियूं हिकदमि, पर इहो सिंधियुनि में हिकिड़ो जज़्बो आहे, जॾहिं खां पार्टीशन खां हिते आया आहिनि, के सिंध में रहिजी विया आहिनि, के हिते आहिनि, पर जिते बि आहिनि पंहिंजे दम ते, पंहिंजे बलबूते ते एतिरो नालो कयो आहे त फाइनेंशियली बि हो काफ़ी वेल सेटल्ड आहिनि। ऐं तव्हां अगरि टेक्निकली बि ॾिसंदव त उन्हनि काफ़ी सुठियूं सुठियूं, जीअं हाणे उल्हासनगर जी ॻाल्हि कंदासीं त उल्हासनगर में तव्हां सिंधियुनि खे ॾिसंदव त ज़ीरो खां चालू कयो हुयऊं, ज़ीरो खां चालू कयूं, ऐं हाणे ॾिसो हर सुईअ खां वठी करे चवंदा आहिनि एरोप्लेन जे पार्ट्स ताईं उल्हासनगर में सभु ठहंदो आहे। त इहे सिंधियुनि पंहिंजे महिनत सां बिल्कुलु तरक़ी कई आहे ऐं उन्हनि खे काई बि रिजर्वेशन जी उन्हनि कॾहिं घुर न कई आहे, पर सरकार खे उन्हनि जे तरफ़ां सिंधियुनि जी माइनॉरिटीअ खे ॾिसी करे काई न काई उन्हनि खे फैसिलिटी ॾियणु खपे, जंहिंजे लाइ असांजा जेके वॾा वेठा आहिनि उहे ज़रूरु कोशिशि कंदा ऐं ज़रूरु असांखे हिन में कामयाबी मिलंदी। ओके, त तव्हांजो जेको ही सिंधु एकता मंच आहे त हुन में छा यंगस्टर्स बि जुड़ियल आहिनि? एंड काफ़ी यंगस्टर्स जुड़ियल आहिनि, हिन में बिल्कुलु। एकता मंच में यंगस्टर्स जी छा अवेयरनेस आहे, लाइक स्पीकिंग के वठी, पंहिंजे कल्चर जे प्रति, पंहिंजे त्योहारनि जे प्रति? असांखे छो कि सभु त्योहार मालूम ख़बर आहिनि, अगरि जेके महाराष्ट्र में रहंदा आहिनि उन्हनि खे ख़बर आहे कि मराठी त्योहार छा थींदो आहे, असांजे सिंधियुनि खे ॿारनि खे घटि ख़बर आहे, छो कि असां जीअं तव्हां चयो स्कैटर्ड आहियूं ऐं नंढी नंढी संस्थाऊं में आहियूं। त तव्हांजी जो एकता मंच आहे हिन जे प्रति कुझु कमु करे रही आहे, त हुन जे बारे में असांखे ॿुधायो प्लीज़। जीअं त सभिनी खां पहिरियों मां ॿुधाइण तव्हांखे चाहींदुमि त सिंधी ॿोली, सिंधी सभ्यता, सिंधी कल्चर खे अॻियां वधाइण लाइ असांजो जेको पेपर आहे, न्यूज़पेपर, डेली पेपर आहे, रोज़ निकिरंदो आहे, नगर न्यूज़ जे नाले सां, काफ़ी फेमस पेपर आहे। त इहो इन जो मुख्य मक़सदु इहो ई आहे त सिंधी जेका लैंग्वेज आहे, सिंधी जेका ॿोली आहे, उहा कॾहिं बि मरे न। जीअं चवंदा आहिनि भई अॼुकल्ह तव्हां ॾिठो हूंदो जेके यंगस्टर्स आहिनि उहे सिंधीअ खां थोरा परे था भॼनि,
इंग्लिश जे तरफ़ इंग्लिश टुवर्ड्स वधीक उन्हनि जो लॻाव आहे, पर असां सिंधी ॿोलीअ खे उनखे ज़िंदा रखी वेठा आहियूं। ऐं सिंधु एकता मंच जंहिंजो जेका संस्था आहे असांजी, उहा जीअं हाणे चेटीचंड जो मेलो या उन खां अगस्त में जेको असांजो चालीहे जो मेलो हुयो, उहे 40 ॾींहं असां लाइव प्रोग्राम जीअं हाणे तव्हां करे रहिया आहियो, असां सभु मिली करे रहिया आहियूं, तीअं ई लाइव प्रोग्राम जे ज़रिए अलॻि अलॻि सुहिणा सिंधी घुराए करे उन्हनि खे सिंधी समाज जे अॻियां पेश करे उन्हनि कहिड़ा कहिड़ा अॼु ताईं त्योहार कीअं मल्हाइबा आहिनि, कीअं हाणे तव्हां जीअं प्रोग्राम जे थ्रू ॾेखारियो भई सिंध कीअं कल्चर हुयो, सिंध में छा छा हुयो, त इहा हिकु अवेयरनेस थी फैलिजे। तव्हां ॾाढो सुठो कार्य करे रहिया आहियो, जंहिंसां जेके नौजवान अॼु फेसबुक ते ॾिसी रहिया आहिनि हाणे लाइव प्रोग्राम, उन्हनि खे काफ़ी सिंध जे बारे में नॉलेज मिलंदो। तीअं ई असांजी सिंधु एकता मंच बि हाणे जीअं वुमेन्स डे अचण वारो आहे 8 मार्च ते 8 मार्च ते, त यंगस्टर्स लाइ हिकु कॉम्पिटिशन रखी आहे वुमेन्स लाइ, जंहिंमें 2 to 3 मिनट्स जो पार्टिसिपेशन रहंदी। उन में तव्हां कोई बि एक्ट डांस वग़ैरह या सिंगिंग या कुझु स्टैंड अप कॉमेडी वग़ैरह करे सघो था, ऐं उहो प्योर सिंधी लैंग्वेज में हूंदो। त सिंधी जेके असां यंगस्टर्स आहिनि उन्हनि खे जोड़ण लाइ ईअं वक़्तु बे वक़्तु कार्यक्रम जो आयोजन करे उन्हनि खे हिमथायो पियो थो वञे। ओके, त असांजे व्यूअर्स मां बि हिकिड़ो क्वेश्चन आहे कि जेको तव्हांजो नगर न्यूज़ आहे हू ऑनलाइन अवेलेबल आहे? बिल्कुलु ऑनलाइन अवेलेबल आहे, ऐं असांजा जेके हाणे मंच ते वेठा आहिनि उन्हनि जे बि मोबाइल ते मिलंदो आहे। जेको बि असांखे पंहिंजो मोबाइल नंबर ॾींदो उनखे व्हाट्सअप ते डेली जो डेली न्यूज़पेपर मिलंदो रहंदो। लॻभॻि असांजा पर डे 1.5 लख व्यूअर्स, 1.5 लख खां प्लस जेके रीडर्स आहिनि, उहे असां हिकु सर्वे में ॾिठो आहे त 1.5 लख प्लस माण्हू असांजा व्हाट्सअप ते ऑनलाइन न्यूज़पेपर पढ़ी रहिया आहिनि डेली। ओके, त तव्हां मां ॾिठो आहे कि जेके तव्हांजे हिन जो अपडेट हूंदो आहे त तव्हां डेली कोरोना अपडेट बि अॼु जे पेपर में बि कल्ह जे पेपर में बि तव्हां ॾिनो हो, त हिन खे वठी करे तव्हांजो जेको एकता मंच आहे कुझु कार्य करे रहियो आहे? अवेयरनेस जेके जीअं यंगस्टर्स आहिनि जाम हुन में एकता मंच में, त हिन जे बारे में ॿुधायो। जॾहिं लॉकडाउन घोषित थियो लास्ट ईयर 2020 में, तॾहिं सिंधु एकता मंच जे तरफ़ां असां हर हफ़्ते 2 या 3 प्रोग्राम ऑनलाइन जेके करे असां इहा अवेयरनेस पैदा करण जी कोशिशि कई त विदाउट मास्क असांखे ॿाहिरि न वञिणो आहे, ऐं कोरोना सां असांखे कीअं लड़णो आहे। केतिरा ई असां डॉक्टर्स बि ऑनलाइन घुराया हुया जिन असांखे सभिनी खे व्यूअर्स खे इहा सम्झाइणी ॾिनी त कोरोना सां कीअं असांखे लड़णो आहे, कीअं फाइट करिणो आहे, कीअं अगरि कोरोना थिए बि थी त उनजा कहिड़ा सिम्टम्स आहिनि, ऐं कीअं उनखे ट्रीटमेंट असां उनजी करे सघूं था। कोरोना एतिरी घबराइण वारी ॻाल्हि कोन्हे, जीअं गवर्नमेंट बि चयो आहे, पर जिनजी एज वधीक आहे 60 प्लस आहे या जिनजी एज बिलो 10 इयर्स आहे, उन्हनि खे घर खां ॿाहिरि न निकिरणो आहे। मास्क त हर कंहिंखे कंपलसरी पाइणो ई आहे। ऐं जीअं हाणे वापसि केस वधी रहिया आहिनि, तव्हां जीअं ॿुधायो हाणे ज़िक्र कयो त कोरोना अपडेट डेली ईंदी आहे, जंहिंजो काफ़ी माण्हुनि खे इंतज़ारु रहंदो आहे, ऐं असां बि उहा एफर्ट्स ॾेई करे कोरोना अपडेट माण्हुनि खे इन करे था ॾियूं जीअं माण्हुनि में सुजागी रहे भई हाणे वापसि पेशेंट वधी रहिया आहिनि या घटिजिया आहिनि, कीअं असांखे हलणो आहे, कीअं फ्यूचर असांजो। ऐं जीअं वापसि CM महाराष्ट्र इहो अनाउंस करण जी कोशिशि कई आहे त अगरि कोरोना केस वापसि वधनि था त लॉकडाउन थी सघे थो। त हिकु माण्हुनि में अवेयरनेस असां पैदा करण जी कोशिशि कंदा आहियूं, ऐं असांजे हर कोरोना अपडेट में न्यूज़ में इहा सम्झाइणी ज़रूरु लिखियलु हूंदी आहे त बिना मास्क के ॿाहिरि बिल्कुलु बि पेर न रखणो आहे। ओके, त जीअं तव्हांजो इहो आहे कि तव्हां जेके लीगल एडवाइज़र रहियो जेको सिंधी ऑर्गेनाइज़ेशन सिंधी कम्युनिटी जे वेलफेयर लाइ कमु कंदियूं आहिनि, त तव्हां जीअं न एडवाइज़री कमेटी में जीअं तव्हां कुझु बि कमु कंदा आहियो त कहिड़ी लीगल तव्हांखे प्रॉब्लम ईंदी आहे? जीअं तव्हां उल्हासनगर पासे या हिन पासे सोशल वर्क में कि कॾहिं केरु आवाज़ खणे या छा, त कहिड़े टाइप जी लीगल प्रॉब्लम अची थी सघनि असांजी जेकी सिंधी संस्थान आहिनि, त हुननि खे तव्हां कुझु ॿुधायो। सोशल जेके ऑर्गेनाइज़ेशन आहिनि, माना जिनके सिंधी संस्थाऊं आहिनि, सोशल जेके कमु कार्य करे रहियूं आहिनि, उन्हनि खे गवर्नमेंट अथॉरिटीज़ जे अॻियां आवाज़ उथारणो पवंदो आहे। त उन्हनि में जेका ड्राफ्टिंग थींदी आहे त असांखे कीअं कमिश्नर साहिब जे अॻियां आवाज़ उथारणो आहे, कंहिं मंत्री जे अॻियां आवाज़ उथारणो आहे, कंहिं नेता जे अॻियां आवाज़ उथारणो आहे, जीअं असांजे उल्हासनगर शहर जो या आसपास शहरनि जो जीअं भलो थी सघे, जीअं असांजी सिंधी कम्युनिटी जो भलो थी सघे। त उहो आवाज़ उथारण में जेका लीगल ड्राफ्टिंग खपंदी आहे या जीअं लीगल फॉलोअप खपंदो आहे, उहो करण जो योगदान असां कोशिशि करे जेको बि थींदो आहे उन लाइ उन में। जी ओके ओके, त असांजा जेतिरे हिते बि जेके सिंधी ॾिसनि पिया त हू जेतिरे ऑल ओवर इंडिया जा सिंधी आहिनि हू सभु तव्हां हेल्प लाइ तव्हांखे कॉन्टेक्ट करे था सघनि कि रुगो तव्हां पंहिंजे एरिया पासे उल्हासनगर पासे तव्हां कमु कंदा? न बिल्कुलु, जेके जीअं हाणे सिंधु एकता मंच जो ज़िक्र तव्हां कयो, उहा नेशनल इंटरनेशनल लेवल ते संस्था आहे। उन जो बि मां नेशनल वाइस प्रेसिडेंट आहियां प्लस लीगल एडवाइज़र बि आहियां। लीगल एडवाइज़री जेका असांजी टीम आहे, मुंहिंजी सिस्टर बि एडवोकेट आहे, मुंहिंजा जीजाजी बि एडवोकेट आहिनि, असां सभु मिली करे हिकु टीम वर्क कंदा आहियूं
ऐं सिंधी संस्थाउनि लाइ जेका बि एडवाइजरी खपे थी लीगल जेका बि असांखे वर्क करिणो आहे उहो फ्री ऑफ कॉस्ट कंदा आहियूं, उन्हनि जी काई बि असां चार्ज न वठंदा आहियूं। केॾी महिल बि कोई बि असां सां कॉन्टेक्ट करे सघे थी, काई बि संस्था, बिल्कुलु निशुल्क। ओके, त संस्था जे अलावा अगरि कहिड़ो अहिड़ो सिंधी आहे जीअं असांजा डॉक्टर गुरमुख जिगवानी जी चवंदा आहिनि, उन्हनि खे मां स्क्रीन ते इनवाइट बि थी करणु चाहियां, ऐं डॉक्टर पीताम्बर पीटर दालवानी जी खे बि, जीअं डॉक्टर गुरमुख जिगवानी जे सदाईं चवंदा आहिनि कि संस्था जे अलावा अगरि कहिड़ो अहिड़ो पर्सन हुजे सिंधियुनि में जेको नथो करे सघे फाइनेंशियली या नॉलेज लैक ऑफ नॉलेज आहे, त तव्हां हुनजी हेल्प लाइ बि आहियो, तव्हांखे कीअं कॉन्टेक्ट था करे सघनि? ज़रूरु हाज़िर आहियूं, बिल्कुलु असांजा मोबाइल नंबर बि भले मां शेयर कंदुमि, तव्हां अगरि चवंदव त ज़रूरु असां उन्हनि लाइ हाज़िर आहियूं। ऐं जीअं हाणे लॉकडाउन थियो हुयो त सिंधु एकता मंच में तरफ़ां केतिरा ई असां लीगल हिकु कैंप बि रखी हुई ऑनलाइन, त उन में प्रॉपर्टी आहे जेके डिस्प्यूट्स हुजनि या डाइवोर्स या जेके डिस्प्यूट्स हुजनि उन्हनि खे बि असां लीगल फ्री कंसल्टेशन ॾिनी हुई विदाउट एनी चार्ज। ऐं उन सां गॾोगॾु असांजा राशन सेवा जा कार्य बि हलंदा आहिनि, प्लस ग़रीब गुरबनि खे जेका अनाज जी सेवा हूंदी आहे, ॿारनि जी फी वग़ैरह हूंदियूं आहिनि, उहे बि हलंदा आहिनि, बिल्कुलु हलंदा आहिनि। हुन में काई बि चार्ज कंहिंखां बि न वरिती वेंदी आहे, लीगल फी बि कुझु बि न वरिती वेंदी। जाम सुठो लॻो तव्हांखां हिते जुड़जी करे, छोकी मां बि LLM कयो आहे, मां बि वकील ई आहियां। हिकु तरह त जाम सुठो लॻो। अगरि मूंखे बि किथे लॻंदो कि मूंखे बि कॾहिं लीगल ड्राफ्टिंग में प्रॉब्लम थी थिए या सिंधियुनि जे राइट में प्रॉब्लम थी थिए, मां तव्हां सां ज़रूरु कॉन्टेक्ट कंदसि कि कहिड़े मां बि हेल्प करे सघां। ऑलवेज टुगेदर। थैंक यू। जी जी। ऐं असां इहो बि चाहींदासीं सचे साईं सतराम जे दर, साईं झूलेलाल जे दर, त किरण जी खे LLM खां पोइ जज जी जेका नौकिरी जे लाइ उहा तयारी करे रही आहे जस्टिस जे लाइ, उहा बि साईं लखनऊ वारा बाबा बि आशीर्वाद ॾींदा उन्हनि खे त इहो इन्हनि जो बि कमु जल्द अज़ जल्द थी वेंदो। ऐं असां इहा ख़ुशीअ जो मौक़ो ॾिसणु चाहींदासीं हिन प्रोग्राम जे माध्यम सां वरी हिकु दफ़ो ॿियो। ऐं मां ॿुधाइणु चाहियां किरण जी त जेके असांजा बिल्कुलु असां जेके विनोद जी आहिनि न, इहे जंहिं संस्था सां जुड़ियल आहिनि न, उहा संस्था ॾेखाव घटि कंदी आहे, कमु वधीक कंदी आहे। हिन जी ख़ासि ख़ूबी हिन जी संस्था जी अथव सिंधु एकता मंच जी, त ॿाहिरों कमु ॾेखारींदा न आहिनि, घणा दोल न वॼाईंदा आहिनि, घणियूं धमामा न कंदा आहिनि, असां हीअं कयोसीं, असां हीअं था कयूं, असां हेॾे था वञूं, होॾे था वञूं। ॾेखारण वारनि ऐं करण वारनि वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। त ॾिसे त मथियों मालिक तो जेको बि असां कयूं था, असां दिलि सां था कयूं या ॿाहिरों था कयूं या अंदरे नमूने था कयूं या ॾेखाव लाइ था कयूं, पर रिज़ल्ट जेको आहे उहो दुनिया त कोन ॾींदी असांखे। दुनिया त वाह वाह बि कंदी, गारियूं बि ॾींदी, जेके दिलि सां वणंदी उहो वाह वाह कंदो, जेके न वणंदो त हिन दुनिया में केॾो बि सुठो कमु कयो त कोई न कोई तारीफ़ बि कंदो, त कोई न कोई तव्हांजी गिला बि कंदो। ईअं न आहे त सभु तव्हांजी वाह वाह कंदा। त हर को असां ईअं ई चवंदा आहियूं त जेको बि कमु कयो अहिड़े तरीक़े सां कयो, छो त ज़िंदगी में चवंदा आहिनि न, कुझु माण्हू त चपल वांगुरु हूंदा आहिनि, जे चपल हूंदी आहे न पेर में, त कुझु माण्हू वरी अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु चपल वांगुरु हूंदा आहिनि, साथ त गॾु घणो हलंदा आहिनि, गॾु त घणो हलंदा आहिनि, वरी पोयों कीचड़ बि उछालंदा आहिनि। चपल हूंदी आहे न, पोयों टड़ टड़ कीचड़ उछालंदी हलंदी आहे, त कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि, मुंहं ते त तव्हां सां गॾु हूंदा, तव्हां जी तारीफ़ कंदा, पर तव्हां वियो त पोयों चपल वांगुरु कीचड़ उछालंदा। त मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त सिंधी एकता मंच जेका आहे सा हिकिड़ी तमामु मज़बूत बॉडी आहे जंहिं सिंधियत लाइ वॾो कमु कयो आहे। असां उन्हनि सॼी एकता मंच जे सभिनी बानीकारनि जा, सभिनी मेंबरनि जा मूं जा केतिरा ई प्रोग्राम अटेंड कया आहिनि, जंहिंमें साईं साधराम साहिब जा हुजनि, कोविड जे मथां स्पेशल प्रोग्राम्स हुजनि, माण्हुनि खे अवेयरनेस हुजे, ऐं मिटी माइटी जा प्रोग्राम्स हुजनि, लीगल एडवाइज़री जा प्रोग्राम्स हुजनि, हिननि जा फ्रूट जेके चवंदा आहिनि फ्रूटफुल प्रोग्राम्स, अहिड़ा प्रोग्राम ही कंदा आहिनि जंहिंमें कंहिं न कंहिंखे ॾिसो, अगरि तव्हां हिकिड़ो इवेंट कयो था, उन मां हिकिड़े बि ग़रीब खे मां असांखे चवणु न खपे, पर जेको असां टियों ॾींहुं पीटर सर सां जेको फ्राइडे जो प्रोग्राम हो असांजो, त असां जेका असांजे अख़बार जो असांजे धनुषधारी वारो हुया टोनी साईं, त असांजे उन प्रोग्राम में इस्पताल जी ॻाल्हि निकिती, त मूंखे ख़ुशी सां चवणो पए त मूंखे उल्हासनगर मां कल्ह फ़ोन आयो त साईं असां वटि कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे असांखे ऑपरेशन कराइणी आहे। मां चयो तव्हां बिल्कुलु मोकिलियो, असां बिल्कुलु उनजी सुठे नमूने जलगांव में जेके हॉस्पिटल्स आहिनि असांजी उन में कराईंदासीं। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त किथे न किथे अहिड़नि प्रोग्रामनि सां अगरि हिकिड़े माण्हू ग़रीब खे, सिंधीअ खे बि फ़ाइदो पहुचे थो, त हीउ असांजो प्रोग्राम हिकिड़ो जेको आहे वर्थ प्रोग्राम आहे, हिकिड़ो कुदरत जी तरफ़ इनाम आहे हिन प्रोग्राम जी, त अगरि हिकिड़े बि जो असां भलो करे सघूं था। तंहिंजे करे विनोद जी तव्हांजी वॾी वॾी हिकिड़ी महिरबानी, मां पर्सनली तव्हांखे तमामु सुठे नमूने सुञाणींदो आहियां। तव्हां जेको हूअं बि चवंदा आहिनि त भित जेका हूंदी आहे न, बुनियाद ते वेंदी आहे, जंहिंजी नंढे हूंदे बुनियाद ई घटि हूंदी भित जी, उहा भित टुटी पवंदी, या वॾा असांजो पहाको ॾेई आहिनि। त तव्हांजे वॾनि जेका महिनत कई, उहा ई जेका आहे सा बुनियाद तव्हांजी एॾी मज़बूत आहे जो उनखे दुनिया जी काई बि ताक़त, हवा
कोई बि वक़्तु या कोई बि अहिड़ो ॾुखियो वक़्तु उनखे लोॾे नथो सघे। तंहिंजे करे तव्हां उन ई जेका वॾनि जी जेका तव्हांजी छॾियल निशानी आहे जंहिंसां उहे तव्हांखे सीख ॾेई आहिनि सिंधी समाज जी शेवा करण जी, उन जी सिधे ते रस्ता हलो। ॾिसण वारो मालिक आहे, उहो सिलो मालिक ॾींदो। असांखे इहा ख़बर आहे त हिन दुनिया में भले असांजो जेको आहे सो कोई तारीफ़ असांखे त खपे बि कान, पर कोई बि कुझु बि चए, पर इहा पाण खे ज़रूरु पक आहे पंहिंजे दिलि में, त असां पंहिंजे दिलि में इहा हमेशह पक रखंदा आहियूं। पीटर सर हुजे, मां हुजां, मुरली हुजे, राजू हुजे, मोहन हुजे, असांजी भारती जी आहे, किरण आहे, जेके बि असांजे अनमोल रतन में अची आहिनि, असां हिकिड़ी ॻाल्हि चवंदा आहियूं, अगरि असां जेको कुझु कयूं था उहो हिन जॻह लाइ नथा कयूं, इहो असां पंहिंजे ईंदड़ जॻह जे लाइ, जंहिं जॻह में असांखे वञिणो आहे, हलणो सभु कंहिंखे आहे, को अॻु में वेंदो, को पोइ वेंदो, पर असांजो हिकिड़ो इहो चवणो हूंदो आहे त जंहिं महिल हीअ दुनिया छॾे वञूं त पोइ कोई ईअं न चए त यार चङो थियो हे माण्हू हलियो वियो, ईअं ई चवनि त यार अजाओ वियो, हुनजो टाइम न हो वञण जो, हे अञा हुजे हा त कमु करे हा। इहे ॿ शब्द अगरि कंहिं तव्हांजे पोइ तारीफ़ कई त सॼी ज़िंदगी जी तव्हांजी पंजवानी साहिब उहा ई कमाई। जो मए खां पोइ इंसान तारीफ़ कनि त यार हे माण्हू अजाओ हलियो वियो, नी ॾाढो कमु करे पियो समाज लाइ। इन प्रार्थनाउनि सां, इन शुभकामनाउनि सां असां तव्हांजो वेलकम था कयूं। हाणे मां पीटर सर खे बि चवनि त कुझु शब्द। थैंक यू डॉक्टर गुरमुख जी। असांजो एडवोकेट विनोद जी त एतिरा कम कंदा आहिनि त जेके तव्हां चयो उनखां वधीक हिडन वर्क्स अथनि, जेको मां हिननि जो ॿुधंदो आहियां ॿाहिरां, त मां हुननि खे सैल्यूट थो कयां। साईं ईअं ई कम कंदा रहिजो असांजे सिंधियत लाइ, ऐं जेतिरो बि थी सघे कॾहिं बि असांजी अनमोल रतन जी तव्हांखे हेल्प लॻे त असां तव्हां सां गॾु आहियूं। थैंक यू, जय झूलेलाल। ऐं ॾिसो न वरी बसि ख़ुशीअ जी ॻाल्हि कहिड़ी आहे त सिंधु एकता मंच हुजे, विजय कोटवाणी साहिबु हुजनि या असांजा पीटर दड़न साहिबु आहिनि, त उन संतनि जी नगरी जेका स्वामी बाबाजन जी नगरी आहे, दाती अलवासवाणी साहिब जी नगरी पूना मां, ऐं ॿई उते आहिनि ऐं ॿई आसे पासे में आहिनि, कोई वॾी ॻाल्हि कान्हे। तंहिंजे करे ॿिन्ही खे वाधायूं। बिल्कुलु, मां बि वेंदे वेंदे तव्हांजी शुक्रगुज़ारी मञींदुमि डॉक्टर गुरमुख जगवाणी जी। तव्हांजा लख लख शुक्राना जो 2 अखर तव्हां एॾा सुहिणा ॻाल्हाया मुंहिंजे लाइ। ऐं डॉक्टर पीटर दलवाणी जी, थैंक यू वेरी मच, तव्हां सुहिणा सिंधी जे माध्यम सां असांखे हिन कार्यक्रम में। जी जी ॿुधायो। मां हिकिड़ी बसि लास्ट तव्हां वेनिती कंदुमि, हिकिड़ो असांखे 2 अखर इहो ॿुधायो त जीअं तव्हां हीअ हालात ॾिसी रहिया आहियो त असांजी जेका कोशिशि हली रही आहे त असां अॼु ताईं 47 खां पोइ हिंदुस्तान में लॾे आया आहियूं, घणनि ई कोशिशि कयूं त हिकु मंच ते असां अचूं, हिकिड़ी का असांजी यूनिफॉर्म प्लेटफॉर्म ठहे, पर मूंखे नथो लॻे त को इहो सुपिनो असांजो साकार थींदो। कहिड़ी बि कोशिशूं कयूं, छो जो हर कंहिं माण्हू खे हिते इहो ईगो लॻो पियो आहे त हीउ जेको बि कमु कयो आहे मां कयो आहे, मां जेसि ताईं असां न छॾींदासीं, जंहिं महिल असां चवंदासीं असां कयो आहे, जीअं असां मिसाल पेश कंदा आहियूं, असां अॼु ताईं न चयो आहे त पीटर कयो आहे, गुरमुख कयो आहे, असां चवंदा आहियूं हीउ जेको कमु हली रहियो आहे अनमोल सिंधी रतन जी माध्यम सां हली रहियो आहे। त इन लाइ तव्हां छा सम्झंदा आहियो त भैया अॻिते इन जे लाइ छा करणु खपे, हिनखे ठाहिण लाइ कहिड़ी कोशिशि करणु खपे, या कोई आइडिया तव्हांजे दिमाग़ में हुजे? न, जीअं तव्हांजे मार्गदर्शन में सॼे ऑल ओवर वर्ल्ड जे ॿिया जेके सुहिणा सिंधी आहिनि उहे मिली करे जेका ऑर्गेनाइज़ेशन ठही रही आहे, जंहिंजूं कोशिशूं चालू आहिनि, बिल्कुलु उन में मूंखे ईअं लॻे थो त कामयाबी ज़रूरु मिलंदी। ऐं तव्हां सभु जेके असांजा सीनियर्स आहियो उहे मिली करे हिकु अहिड़ी सुहिणी संस्था ठाहींदो जंहिंजे बैनर जे हेठि सभु सिंधी मिली करे विदाउट मां जे गॾु कार्य करे सघंदा। साईं सिंधी त अची वेंदा, पर सिंधियुनि जा जेके नेता न, सो कॉल्ड नेता, मां चवंदो आहियां सो कॉल्ड नेता, जेके घर में घरवारी बि कोन चवंदी आहे तूं नेता आहीं, पाड़े वारो बि कोन सुञाणींदो अथसि, उहो बि चवंदो आहे मां नेता आहियां, त अहिड़नि नेतनि खे छा कयूं, सो कॉल्ड नेतनि खे? त धीरे धीरे सभु तव्हांजे मार्गदर्शन में ऐं तव्हांजी जेका सुहिणी वाणी आहे उनजे जादू ई अहिड़ो आहे त सभु तव्हांजे अंडर में ज़रूरु हिकु छत जे हेठां अञा वन रूफ ज़रूरु ईंदा, मूंखे इहो पूरो यकीन आहे। बिल्कुलु, असां रुॻो तॾहिं ॾिसणु चाहियूं था, तव्हांजी मदद त आहे, तव्हां हमेशह असां गॾु आहियो, बिल्कुलु असांजी बिल्कुलु कोशिशि जारी रहंदी, ऐं सचो साईं कंदो त हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ज़रूरु ईंदो जो असां हिंदुस्तान में पूरे कहिड़ी बि सरकार हुजे, मां त चवंदो सरकार कहिड़ी बि हुजे, असां सिंधी हिकु यकमुश्त हुजऊं त काई बि सरकार असांजे अॻियां बाक़ाइदा पुछंदी त तव्हांखे हाणे छा खपे, तव्हांजा हक़ कहिड़ा आहिनि, वास्ता कहिड़ा आहिनि। इहा हिकिड़ी जंहिं महिल असांजी आवाज़ हूंदी, ऐं असांखे वॾी ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे त इन मिशन में संतनि महात्माउनि असांखे ॾाढो साथ ॾिनो आहे। साईं चांडूराम साहिबु हुजनि, साईं लखनऊ वारा, साईं उल्हासनगर वारा असांजा कालीराम साहिबु आहिनि, साईं साधराम साहिबु आहिनि, रायपुर वारा साईं युधिष्ठिर लाल साहिबु आहिनि, ॿिया खोड़ जेके असांजा अनेक, साईं राजेश कुमार साहिबु आहिनि, असांजा साईं धीरज लाल साहिबु आहिनि, साईं हंसराज साहिबु आहिनि, सभिनी संतनि इहो चयो आहे त इहा अगरि तंज़ीम अहिड़ी संस्था तव्हां ठाहियो था त असां संत बि तव्हां सां इन संस्था में
गॾु रहंदासीं। इहा हिकिड़ी वॾी आशीर्वाद सुठी ॾियणु, पॉज़िटिव ॼाण लाइ सुठो पॉज़िटिव साइन बि मिलियल आहे। मां तव्हांजो हिकु दफ़ो वरी दिलि जी गहरनि सां धन्यवाद चवंदुमि ऐं इन उमेद सां त कोई बि सिंधी कॾहिं बि कंहिं लीगल कम जे लाइ तव्हांखे फ़ोन कंदो त जीअं तव्हां उनजी शेवा कंदा रहंदा हो, तव्हां हमेशह ईअं ई उनजी शेवा कंदा रहंदव बग़ैर इहो सोचे त यार इन जो मतिलबु छा आहे। न, जेको फ़ोन करे छा कमु आहे, हा बाबा जेको तव्हांजे वस में पुॼे उनजी मदद कयो ऐं जी कंदा सर, हो बिल्कुलु ऐं अॻिते तव्हांजो कंदा आशीर्वाद रहंदा। अथव। बिल्कुलु, थैंक यू सर, महिरबानी तव्हांजी सर। ब्लेसिंग्स अथव। थैंक यू। थैंक यू सर। थैंक यू एडवोकेट विनोद पंजवानी जी, असां सां जुड़िया था हुनजे लाइ धन्यवाद। जय झूलेलाल। जय झूलेलाल। थैंक यू ऑल। त अचो हाणे असां अॼु जे शाम जे जेके असांजे लास्ट गेस्ट आहिनि हुननि खे असां स्पेशली इन लाइ हिते रखियो छो की हू हुन ॻाल्हाइण में जाम एक्सपर्ट आहिनि, पंहिंजी सोशल सर्विस में जाम एक्सपर्ट आहिनि ऐं कंहिंखे अगरि मदद खपंदी आहे त हुन में सभिनी खां अॻिते आहिनि, सभिनी खां पहिरियों आहिनि। त हाणे हुननि खे मां इनवाइट थी करणु चाहियां मिस्टर रतन रजलदास चावला जी, जेके 2 टर्म पूज्य सिंधी पंचायत देवलाली जा सेक्रेटरी रहिया आहिनि एंड 11 साल रनिंग शंकर एजुकेशन सोसाइटी देवलाली नासिक। जय झूलेलाल रतन जी, कीअं आहियो तव्हां? जय झूलेलाल, जय झूलेलाल। सब मूंखे मजे उहो में? लॻे नथो की असांजे सिंधी समाज खे तव्हांजे ब्रीफ इंट्रोडक्शन जी ज़रूरत आहे। तव्हांजा जेको कमु आहे न, कहते न काम बोलता है, तव्हांजो कमु एतिरो आहे, सभु तव्हांखे भले शिकिल त न सुञाणंदा हूंदा मगर तव्हांजे कम सां ज़रूरु सुञाणंदा हूंदा। त मां चाहींदसि की हाणे हिकिड़ो नंढो इंट्रोडक्शन। मां पाणी थो ॾियां। सभिनि खां पहिरियों मां हिकु कविता चवंदुसि। जेको रोज़ मुस्कुराए, जेको रोज़ मुस्कुराए उहो सिंधी आहे। वाह वाह। कोन घबराए उहो सिंधी आहे। फ़ख़ुर सां चवंदुमि मां सिंधी आहियां, फ़ख़ुर सां चवंदुमि मां सिंधी आहियां, लाज आहे मूंखे मां सिंधी थो ॻाल्हायां। सभिनि खे जय झूलेलाल। ऐं मां हमेशह कंहिं बि प्रोग्राम में वेंदो आहियां त हिकु विनंती कंदो आहियां, भाषाऊं जेतिरियूं बि आहिनि तव्हां सभिनि खे इज़त मान ॾियो, पर पंहिंजी जेकी माउ जी भाषा आहे, जेकी पंहिंजी मातृभाषा आहे, तव्हां उन्हनि खे न विसरो। छो जो मां उनजे अंदरि हिकु नंढी कहाणी ॿुधाईंदो आहियां। असांजो हिकु दोस्त आहे, माना मूंखां बुज़ुर्ग आहे पर दोस्त आहे। उनजा पुटु ऐं उनजी नुंहुं आउट ऑफ इंडिया में रहंदा आहिनि। शादी बि उनजी इंटरकास्ट थियल आहे। उनजे ॿार हिकु अथनि, उहो हाणे वॾो थी वियो आहे, पर हुन कॾहिं घर जे अंदरि सिंधी ॿोली ॿुधी कान्हे, न माउ जे मुंहं मां न पीउ जे मुंहं मां। त हू अॻी जी स्टडीज़ लाइ आउट ऑफ इंडिया माना अमेरिका साइड वियो। उते हुनखे हिकु फॉर्म ॾिनो हुयो। हुन फॉर्म जे अंदरि लिखियल हो मदर टंग। हाणे छा लिखे उहो? त हुन पंहिंजे ॾाॾे खे फ़ोन कई, चई दादाजी छा लिखणु खपे हिते? चई छा लिखंदे? तूं सिंधी आहे, सिंधी लिखंदे? चई मां कॾहिं सिंधी ॿुधी ई कान्हे, त मां कीअं लिखां? असां जेके हाणे उल्हासनगर या ॿिए हंधि किथे बि असां चऊं था असांजा सिंधी धर्म बदिली था कनि, असांजा सिंधी धर्म बदिली था कनि ॿिए जे दबाव में, पर न, असांजा सिंधी ऑटोमेटिक ई उन्हनि जो धर्म बदिलिजी थो वञे। जंहिं महिल उनखे ख़बर ई कान्हे मुंहिंजी ॿोली सिंधी आहे। उते जो हू इंग्लिश लिखंदो त मिंट में हू क्रिश्चियन थी वेंदो, ॿी काई ॿोली लिखंदो त उनजे समाज जो थी वेंदो। त मुंहिंजी सभिनि खां पहिरियों विनंती आहे, कुझु बि थिए सभु भाषाऊं सिखो, सभु भाषाऊं सुठियूं, पर पहिरियों पंहिंजी माउ जी भाषा सिखो। जेको कल्ह हुनजो ॾींहुं हो मातृभाषा दिन, त इन ॾींहं खे बि यादि कंदे असांखे पंहिंजी भाषा ॻाल्हाइणु अचणु ॾाढी ज़रूरी आहे। भले असांजा स्कूल बंदि थी विया हुजनि, असांजी टीचरूं घटि थी हुजनि, पर मां हिन कोविड-19 खे भले केतिरियूं बि तकलीफ़ूं सभिनि समाजनि खे आयूं, पर असांजे सिंधी समाज जो हिकु सभिनि खां वॾो कमु थियो। असां हिन वेबिनार द्वारे चङनि ई असांजे जेके बि असांजा सिंधी भाउर हुआ, उन्हनि अॻियां वधी करे जेके वेबिनार शुरू कया, उन वेबिनार जे थ्रू डेली जा 2 खां 3 कलाक किथे न किथे सिंधी भाषा जो प्रोग्राम चालू आहे, जेको असांजे कन ते अचे थो ऐं उन सां असांजी सिंधी भाषा वधे थी। मां सभिनि खे धन्यवाद ॾींदुसि ऐं अञा अॻियां जेके बि असांजा ॿुधंदड़ असांजा भाउर आहिनि ऐं उन्हनि सभिनि खे हिकु विनंती कंदुसि त हिन टाइप जा तव्हां प्रोग्राम भले कहिड़ो बि विषय खणी करे करो, पर सिंधीअ जे अंदरि कयो त असांजी सिंधी ॿोलीअ जो वाधारो थिए, प्रसार थिए, प्रचार थिए। न त असां जे मथां उहो ई हिकु किसो अचिणो आहे जो असांजो पोटो या असांजो पर पोटो अची पुछंदो भई असांजी कहिड़ी ॿोली आहे। त हिन सभिनि ॻाल्हियुनि खे सभु ॼणा हिकु चेतावनी सम्झी करे
इहे वधनि। ऐं मां पंहिंजो छोटो परिचय ईअं ॾींदुसि त सभिनि खां पहिरियों त मां जेको अॼु आहियां, अॼु खां 30 साल पहिरियों कुझु बि कान हुउसि। मुंहिंजी हालति एकदमि ख़राबु हुई। मां माना हिकु ग़रीब घर में ॼाओ हुउसि, पर हिकु इच्छा हुई त जेके ॾुख मां सया आहिनि या जेके हालतूं मां ॾिठियूं त मुंहिंजी ईंदड़ पीढ़ी, मुंहिंजा ईंदड़ भाउर, मुंहिंजा ईंदड़ समाज इहा न ॾिसे। त उन जे करे मां हिकु प्रेरणा कई कि भई मां एडुकेशन क्षेत्र जे अंदरि वेंदुसि। त एडुकेशन क्षेत्र जे अंदरि वञण वक़्तु बि मूंखे प्रॉब्लम आयो। मां जस्ट जंहिं महिल 10 पास कयो, एकदमि डिस्टिंक्शन जे अंदरि कयो 1983 में, पर वरी हालतूं ख़राब थी वियूं। वरी मूंखे छो जो धन सवाइ कुझु कमु कान्हे, त मां वरी पंहिंजे पैसनि कमाइण में हली वियुसि ऐं मुंहिंजो पुठियां एडुकेशन जो जेको सुपिनो हो उहो पुठियां मुंहिंजो रहिजी वियो। त 2008 जे अंदरि वरी मां वेल सेट थी वियुसि। त हुन खां पोइ वरी मां जेके असांजा बानीगार आहिनि देवलाली नासिक में, मां उनखे रिक्वेस्ट कयो भई मूंखे समाज सेवा जे अंदरि अचिणो आहे, त तव्हां मूंखे जेको बि कमु चवंदो मां तव्हांजी शेवा लाइ हाज़ुर आहियां। त 2008 खां वठी मां सिंधी समाज जी शेवा जे अंदरि मां पंहिंजे पाण खे अर्पण कयो आहे ऐं अॼु ताईं उन कम जे अंदरि आहियां। मुंहिंजे हथां चङा ई मां माना सभु मिली करे सॼी हिकु यूनिटी आहे। हाणे बि मां ॿियो दफ़ो प्रेसिडेंट मूंखे कयो हुयो। त असांजे हिन सॼे पंचायत जे अंदरि असां 10 कमेटियूं कयूं, अलॻि अलॻि टाइप जी, एडुकेशन कमेटी, खाधे जी कमेटी, कल्चर कमेटी, मेडिकल कमेटी, तव्हांजो इंसाफ़ कमेटी, जस्टिस कमेटी, माना लीगल कमेटी। असां अलॻि अलॻि कमेटियूं तयारु करे उन्हनि खे अलॻि अलॻि कम ॾींदा आहियूं ऐं सभिनि खे हिकु टारगेट ॾींदा आहियूं भई तव्हांखे सॼे साल जे अंदरि 2 कम करणा अथव। त जीअं असांजी कमेटी 2 सालनि लाइ आहे, 2 सालनि जे अंदरि उन्हनि खे 4 कम करणा, 4 × 2 40 कार्यक्रम असांखे 2 सालनि जे अंदरि 24 महीननि में करणा। त लॻभॻि हर महीने में 1 या 2 कम असांजा थींदा रहंदा आहिनि, जंहिंजे अंदरि असांजो सभिनि खां वॾो जेको टारगेट आहे सिंधी समाज खे हिकु छित जे हेठां आणणु। छो जो असां एतिरा माना पखिड़ियल आहियूं, छो जो हिकु घर हुन पासे, हिकु घर हुन पासे, त असां कॾहिं बि पंहिंजे पाण खे मिलंदा न आहियूं। रस्ते ते जंहिं महिल असांजा ॿार हलंदा आहिनि त असांखे ख़बर कान्हे हे ॿारु सिंधी आहे। अॼु ज़मानो एॾो माना ख़राबु त न चवंदुसि, पर एतिरो थी चुको आहे त असां पंहिंजे पाण खे सुञाणूं नथा। सुभाणे असांजो कोई भाउ, असांजी भेण, असांजी बबली किथे रस्ते ते वञे थी, हुनखे छेड़छाड़ थिए थी, त असांखे घटि में घटि ख़बर त हुअणु खपे त हीअ असांजी भेण आहे, असांजी ॿार आहे। त उन लाइ असां हर महीने जे अंदरि हिकु ट्राई कंदा आहियूं भई सभु ॼणा गॾु अचनि। भले हिन कार्यक्रम में ही 100 ईंदा त ॿिए कार्यक्रम में ॿिए 100 हूंदा, 50 जूनावरा हूंदा, त हिक ॿिए जी गॾिजाणी थींदा, हिक ॿिए जा ॿार हिक ॿिए खे ॾिसंदा, त हिक ॿिए खे सुञाणींदा। ऐं ॿी वॾी ॻाल्हि जेकी असांजे समाज जे अंदरि सभिनि खां वॾी ॻाल्हि आहे भई असांजी छोकिरियूं, मूंखे ख़ुशी आहे एॾी माना पढ़ाई करे करे अॻियां वियूं, उन्हनि जो हिकु ई चवणु आहे भई असांजा छोकिरा पढ़ियल कान्हनि, पर असांजा छोकिरा बि हाणे अॻियां वधनि था, उहे बि पढ़नि था। त हिकु उन्हनि जी बि पहचान हुते थियणु खपे। जेके असांजा जेके रिश्ता हाणे ॿाहिरि थियनि था उनखे रोकणु खपे। छो जो हिकु छोकिरी जे असांजे समाज मां ॿिए समाज में वई त असांजो हिकु मेंबर घटिजे थो। हिकु मेंबर उहा घटिजी, पर जेके उन खां पोइ उनजी जेकी अॻियां फैमिली वधंदी उहे बि 3-4 ॼणा असांजा घटिजी था वञनि। त असां ईअं न थियूं त सुभाणे हिकु करे असांजो सभु ॿाहिरि वञे ऐं असां हिकु करे ॿाहिरियों असां वटि वठी वञूं ऐं असांजो कल्चर गुम थी वञे। त इन लाइ सभिनि खां माना सुठो हिकु मूंखे जेको लॻो त असां मेल मिलाप जो इहे कंदा आहियूं। छो जो असां हाणे टियों माना लास्ट वीक बि असां SPL 4 माना सिंधी प्रीमियर लीग 4थो साल, उन जे अंदरि एॾी ख़ुशी जी ॻाल्हि थी त असांजा 200 ॿार ऑल ओवर नासिक मां ऐं 190 भेनरूं सॼे नासिक मां असां हुन में पार्ट वठो ऐं इहो इवेंट असां 7 ॾींहं हलायो। 7 ॾींहंनि जे अंदरि रोज़ हज़ारों माण्हू असां वटि ईंदा हुआ, असांजा सिंधी भाउर भेनर ॿार, ऐं अची हुते मेलो तव्हां माना अची ॾिसो आहे त तव्हांखे ईअं लॻे आहे असां वरी सिंध जे अंदरि पहुची आहियूं। त इहो असां नंढा नंढा ईअं कोशिशूं सभु मिली करे कंदा आहियूं। जीअं असांजो हिन कल्ह ई कमु असां हिकु ॿियो बि कयो, वर वधू सम्मेलन, असांजी 2 भेनरूं तव्हांजे प्रोग्राम में अॻिले हफ़्ते थी वियूं, ज्योति आहूजा ऐं देवी लखमानी। असां सभिनि जी हिकु 40-50 ॼणनि जी टीम आहे। असां सॼे महाराष्ट्र जे अंदरि घुमी करे, माना 3 महीननि खां कमु चालू हो, सॼे महाराष्ट्र में घुमी करे सभिनि शहरनि में वञी करे उतां जा जेके असांजा बानीगार आहिनि, जेके असांजा मुखी, जेके समाज आहे, उन्हनि खे वञी करे रिक्वेस्ट कई असांजे हिन सम्मेलन में ॿारनि खे मोकिलियो। त हिन दफ़े जो असां रखियो हो भई ग्रेजुएशन ॿार। छो छा थींदो आहे जंहिं महिल वर वधू सम्मेलन रखंदा आहियूं त 10 वारो ॿार बि हाई ग्रेड खे ॾिसंदो रहंदो आहे, त उते छा थींदो आहे, हिकु त उहो मैच थियणो ई कान्हे। त छो असां पंहिंजो टाइम ख़राबु कयूं। त असां सिस्टम रखियो हिन साल भई ग्रेजुएशन, हिन खां पहिरियों असां अलॻि अलॻि कैटेगरी ईअं रखंदा आहियूं त जिते ॿार वधीक मिलनि।
कल्ह ई उहो प्रोग्राम थियो, 140 ॿार 30 शहरनि मां आया। इहा हिकु सुठी अचीवमेंट आहे। गॾु ॿ ॿार माना ॿ उन्हनि जा पेरेंट्स, माना 140 × 2 280 + 140 ऐं असां 50 ॼणा, माना 500 ॼणनि जो कर सॼो ॾींहुं मेलो लॻल हो। सभु ॿार असांजी भेनरियूं, असांजी नंढियूं छोकिरियूं, उन्हनि खे चॉइस लाइ हुते छोकिरा मिलिया। मां ख़ुदि पर्सनल ॾिठो, हिकु असांजी बबली 5 छोकिरनि खां इंटरव्यू वठे ऐं आई एम प्राउड उनखे पंहिंजी चॉइस हुते करण लाइ मिले पई। न त छा थींदो आहे, असां जॾहिं बि पंहिंजे ॿारनि जी शादियूं लाहींदा आहियूं त उहो वीचारी हिकु त ढकियल हूंदी आहे, वरी अॼु वेंदी आहे त महीने खां पोइ वरी हुनखे ॻाल्हाइण मिलंदो आहे। हुन महीने जे अंदरि हुनखे एतिरा मन में वीचार ईंदा आहिनि, ऐं जेको हुनजो एक्सपीरियंस बैड हुजे या गुड हुजे, जो बैड हूंदो आहे त उहो महीनो पर हुन सोचींदी आहे, डिप्रेशन में हली वेंदी आहे। हिते कीअं ए न बी न सी न डी, ईअं 50 60 70 छोकिरा उहो ॾिसनि थियूं ऐं उन अंदरि 5 7 चॉइस थी कनि, उन 5 7 सां उहो मिले थी त हिकु उनजे अंदरि बि कॉन्फिडेंस थी अचे। ऐं असांखे बि माना असां एज़ अ पेरेंट्स असांखे बि ख़ुशी थी थिए भई असांजो ॿारु असांजे भले मर्ज़ीअ सां न पर पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजो जोड़ो ठाहे थी, ऐं इहा हिकु सुठी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं असांखे जेको बि असां हिते कमु कंदा आहियूं, असांजी जेकी सिंधी पंचायत आहे, असां ग़रीब ॿारनि खे हर साल 35 खां 40 असांजी सिंधी ॿारनि खे फी भरींदा आहियूं। ऐं असांजो स्कूल आहे शंकर एजुकेशन सोसाइटी। असांजे हिते असां हिकु नियम कयो आहे, असांजो 12 ताईं साइंस ऐं कॉमर्स जो कॉलेज आहे। असांजे कॉलेज मां जंहिं कंहिंखे बि CA थियणो हूंदो आहे, असां हुनजी सॼी फीस असांजो स्कूल भरींदो आहे। त अॼु ताईं माना घटि में घटि 12 खां 15 ॼणा असांजे हितां CA थिया आहिनि ऐं 7 8 ॼणा असांजे पाइपलाइन जे अंदरि आहिनि। असां सभिनि खे आह्वान कंदा आहियूं, इन अंदरि असां नॉट फॉर सिंधी फॉर ऑल, जेको बि असांजो स्टूडेंट असांजे स्कूल में आहे असां उन्हनि सभिनि लाइ इहो कंदा आहियूं। ऐं असां लॉकडाउन जे अंदरि बि असांजे सॼे नासिक डिस्ट्रिक्ट जे अंदरि जेके बि 100 खां 125 ग़रीब परिवार हुआ, असां उन्हनि खे हर महीने जो राशन भरे ॾींदा हुआसीं। असां 5 5 6 6 दफ़ा उन्हनि खे राशन भरे ॾिनो। भई छो जो उहे किथे वञी हथु न फेराइनि। किथे हथु फैलाइण खां पोइ असांजो हिकु त सिंधी समाज कॾहिं जेसि ताईं नक ताईं पाणी न ईंदो आहे तेसि ताईं कंहिंजे अॻियां हथु न फैलाईंदो आहे। पर जे ग़लतीअ सां किथे उन्हनि सां गॾु कुझु ग़लति व्यवहार थिए त उन्हनि खे कुझु प्रॉब्लम न अचे। इन करे असां सभिनि पंचायतुनि खे फ़ोन करे सभिनि पंचायतुनि खां लिस्टूं वठी करे असां हुनजे घर वेंदा हुआसीं। ऐं के त असांखे एॾा सुठा परिवार बि फ़ोन कंदा हुआ कि भई रतन भाई असांखे घर जे अंदरि ख़तमु थी वियो पर असां तव्हांखां घुरूं कीअं। असां कॾहिं हुनखे सुञाणी बि न हुआसीं, पोइ असां पंहिंजा माण्हू मोकिलींदा हुआसीं, मुंहिंजो दीदी या असां जेकी भाभी कॾहिं असां हिक ॿिए सां मिलूं त हिक ॿिए जी नज़र हेठि न वञणु खपे। इन करे असां अननोन थी करे बि उन्हनि खे असां अनाज राशन गैस लाइ पैसा वग़ैरह सभु मोकिलींदा हुआसीं। त हाणे जेको मुंहिंजो हिकु चवण जो मतिलबु जेको आहे त सिंधी भाषा हिकु त अॻियां हलणु खपे। मां उनजे लाइ ख़ासि कमु कंदो आहियां। मुंहिंजो RC चैनल आहे, मां RC चैनल शुरू कयो त सभिनि खां पहिरियों मां सिंधी समाज जो इतिहास इन जे मथां 2 एपिसोड रखिया। इन अंदरि सॼे भारत मां सुठा सुठा इतिहासकार लेखक ऐं उन मथां जंहिं कमु कयो आहे उन्हनि खे घुराए करे इन सॼो इतिहास जे बारे में मां असांजे सिंधी भाउरनि खे ॿुधायो। ऐं मूंखे ख़ुशी जी ॻाल्हि आहे त इनखे ॾाढो एप्रिशिएट थियो। उन खां पोइ असांजे सिंधी समाज जा जेके 16 संस्कार आहिनि असां उन मथां एपिसोड 3 4 ठाहिया। उन खां पोइ सिंधी समाज जा त्योहार जेके हाणे चालू आहिनि, हिन महीने में थोरो ब्रेक खई छो जो मूंखे बि ॿाहिरि वञिणो हो ऐं असांजो क्रिकेट जो बि सॼो नियोजन करिणो हो, त इन करे ही महीनो असां रेस्ट कयो। मथे महीने खां उहो बि चालू थींदो ऐं मथे महीने खां असांजो श्रीमद भागवत इन जो बि असांजो प्रोग्राम आहे जंहिंजे अंदरि 200 खां 300 एपिसोड थियणा आहिनि। असां रोज़ जा 5 या 7 श्लोक सिंधीअ जे अंदरि उनखे ट्रांसलेट करे ऐं उनखे उन जी माना ऐं अॼु जे ज़माने में श्रीमद भागवत कीअं असांजे जीवन जे अंदरि हले थो इहे असां ॿई तफ़ावत उन्हनि में ॾेखारींदासीं। माना श्रीमद भागवत अॼु बि असां सां गॾु हले थी। ईअं त माना कमनि जो त कुझु असांजे सॼे पंचायत ऐं स्कूल हिकदमि असांजी ॿई टीमियूं माना 15 हुते 15 हिते ऐं 100 असांजे सां गॾु हूंदा आहिनि। त असांजी एॾी वॾी टीम आहे, असां सिर्फ़ु इशारो कंदा आहियूं त असां सां गॾु सभु ॼणा अची वेंदा आहिनि। ऐं मां डॉक्टर जगवानी साहब बि गॾु महाराष्ट्र सिंधी साहित्य अकेडमी अंदरि कमु कयो आहे। मां रेलवे मिनिस्टर जे अंदरि बि 2 साल JDU RCC जो मेंबर थियो आहियां। मां NCPCS साहिब गॾु जुड़ियल आहियां, उन्हनि जे सभिनि प्रोग्राम जे अंदरि मां कमु कंदो आहियां। ऐं मां स्वाइन फ्लू जॾहिं असांजे देवलाली नासिक में थियो त 5000
माण्हुनि खे मां फ्री जे अंदरि उहा लस ॾिनी हुई। हाणे बि कोविड जे अंदरि असांजो कमु चालू आहे ऐं असांजो हिकु जेको इनकमिंग अपकमिंग जेको प्रोग्राम हाणे अचिणो आहे असां हिन मीटिंग जे अंदरि पास कंदासीं। त असांजे नासिक जे अंदरि जेतिरा बि ॿार 25 साल जे अंदरि आहिनि उन्हनि जो हिकु समेनल माना छोकिरो छोकिरी ॿई असां उन्हनि खां उन्हनि जो रायो पुछंदासीं त ईंदड़ सालनि जे अंदरि सिंधी समाज लाइ तव्हांजे मन में छा आहे ऐं छा करणु खपे, इहो उन्हनि खां आइडिया वठी ऐं उन्हनि जे हिसाब सां ऐं असां जेके सभु बुज़ुर्ग आहियूं इहे हिकु ॿई गाॾी जो टायर थी करे हिकु गाॾी हलाइणी आहे त इहो असांखे रिथ रथी आहे। त इन जे अंदरि एजेंडो असां ॿारनि खे ई पुछंदासीं, ॿार ई हिनखे कंडक्ट कंदा ऐं ॿारनि खां ई इम्प्लीमेंट कराईंदासीं। त इहो असां हिकु सोचियो आहे हिन महीने अॻे महीने में अंदरि जीअं कोविड थोरी हाणे असांजे हिते बि थोरी थी वई आहे त उहो घटि थींदी त मां इहो प्रोग्राम असां करण वारा आहियूं। असांजो इन साल वरी 10 अप्रैल जो प्रोग्राम आहे। 10 असां उनजी बि जे भॻवानु सभु सुठो कंदो कोविड न थींदो त असां उहो बि सभु कंदासीं। ऐं उन खां पोइ मां चङा आंदोलन बि कया आहिनि। नागपुर जे अंदरि मां 300 माण्हू वठी करे उतां जी विधानसभा भवन जे अंदरि मां आंदोलन कयो। उन खां पोइ मां भगूर जे अंदरि 10,000 करोड़ जेको फरेब थियो असांजे हिते उन जे ख़िलाफ़ बि आंदोलन कयो। महाराष्ट्र जे अंदरि 42 IAS IPS ऑफिसरनि जे ख़िलाफ़ बि मां आंदोलन कयो आहे जंहिंजे करे मूंखे थ्रेटिंग बि ॾाढी मिली हुई पर मां उन कंहिंखां न ॾकी करे उन्हनि जे ख़िलाफ़ कयो। ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे मुंहिंजे हिन आंदोलन जे करे ई महाराष्ट्र गवर्नमेंट हाणे कंहिंखे बि पंहिंजी ज़मीन ॾियण लाइ न चवंदी आहे, छो जो उन वक़्तु उन महाराष्ट्र गवर्नमेंट जी उन्हनि 42 IAS IPS ऑफिसरनि उहा ज़मीन असांजे हिते 16,000 मीटर वठी छॾी हुई पर उन्हनि जे मां बरख़िलाफ़ हुयुसि ऐं उहा ज़मीन वापसि मां सरकार खे ॾिनी। त एतिरो कुझु मां नंढा कम कया आहिनि त असांजो जॾहिं बि मूंखे बि कुझु प्रॉब्लम थींदो आहे त मां असांजे डॉक्टर जगवानी खे मां हमेशह फ़ोन करे उन्हनि खां राह घुरंदो आहियां भई इहा इन कम में कीअं करणु खपे। पीटर साहिब बि आहिनि ऐं असांजा बुज़ुर्ग अदनानी जी मां उन्हनि खे बि उन्हनि जो बि माना मार्गदर्शन भले फ़ोन सां न वठंदो आहियां पर सभु शो ॾिसी करे मां उन्हनि खां बि प्रेरणा वठी करे पंहिंजे लाइफ जे अंदरि सुठे में सुठो कीअं कमु करे सघंदुसि, मां पंहिंजे समाज खे पंहिंजे भाउरनि भेनरुनि खे कीअं मां शेवा कयां ऐं वधि में वधि मां शेवा कयां। मां हिकु तव्हांखे नंढी ऐं सची ॻाल्हि ॿुधाईंदुसि, मां भॻवान जे दर ते वेंदो आहियां न मां सभु भॻवान खां हिकु ई दुआ घुरंदो आहियां, भॻवान जे तोखे मुंहिंजे हथां सुठो कमु कराइणो आहे त मूंखे जिंदो रख, जे मुंहिंजे हथां कुझु तोखे अञा न करणो अथई त मूंखे पाण वटि घुराए वठि। मां कॾहिं पंहिंजे लाइ अॼु ताईं दुआ न घुरी आहे भॻवानु मूंखे हे खपे हो खपे, मूंखे भॻवानु पाण ई आप ॾेई छॾींदो आहे, न घुरी सभु मिली वेंदो आहे। सभु भॻवान खे इन करे चवंदो भॻवानु तोखे जे मुंहिंजे हथां सुठा कम कराइणा अथई त मूंखे ज़िंदगी ॾे, न त मां तोसां गॾु अची रहण लाइ तयारु आहियां। ऐं वेंदे वञे वरी हिकु कविता, हा मां आहियां सिंधी, हा मां आहियां सिंधी, मुंहिंजी पहचान इन ॿोलीअ सां आहे, छो पियो तूं लुकाएं, छो पियो तूं लुकाएं, जहिड़ो सुख तुंहिंजे हिन ॿोलीअ सां आहे, न ठहो मोहताज हिन दुनिया जो, न ठहो मोहताज हिन दुनिया जो, तुंहिंजो कर्म धर्म सभु हिन ॿोलीअ सां आहे, गर्व सां ॻाल्हाए तूं पंहिंजी मिठड़ी ॿोली, जग में मिठास हिन ॿोलीअ सां ई आहे, सिंधी असांजी ॿोली मिठड़ी असांजी ॿोली, जंहिंमें अमां असांखे ॾिनी आहे लोली। जय झूलेलाल, जय झूलेलाल। महिरबानी ॾिसो जी जी किरण जी ॾिसो यंग डायनामिक इहे तो सिंधी असांजा जिन में सिंधियत खां अलावा सिंधी लीडरशिप जी क्वालिटी हुजे त अॼु ताईं जेके माण्हू ॾिठा हूंदा असांजे प्रोग्राम में शेवा में त सभु आहिनि पर ही वाहिद अहिड़ो शख़्सियत आहे जेको सिंधी जी शेवा त करे रहियो आहे पर सिंधियत सां गॾोगॾु हिन में हिकिड़ी डायनेमिक लीडर थियण जा बि गुण आहिनि। त अहिड़नि छो न असां लीडरनि खे पंहिंजे अॻियां कयूं जेके गुण हुजनि जेके दिल्ली हली करे बि पंहिंजी सिंधी भाषा जे लाइ धरणो हणी सघनि, पंहिंजे समाज लाइ विड़ी सघनि। तो अहिड़े शख्स ने चवंदा ना जो दिल का हो खूबसूरत, जो दिल का हो खूबसूरत भगवान ने ऐसे लोग कम बनाए हैं, जो दिल का हो खूबसूरत भगवान ने ऐसे लोग कम बनाए हैं, जिन्हें ऐसा बनाया है, जिन्हें ऐसा बनाया है भगवान ने, वो आज हमारे सिंधी अनमोल रतन के शो में आए हैं, वो आज हमारे इस शो में आए हैं।
ऐं ॿी ॻाल्हि रतन जी, मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां हिन प्लेटफॉर्म सां, मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो प्रिंसिपल जेको तव्हांजे लाइ मां बिल्कुलु तव्हांजे वाताऊं मां इनडायरेक्ट वे में ॿुधो पर डायरेक्ट वे में न ॿुधी सघियुमि। मां ज़िंदगी में हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां, काई ज़रूरत न आहे असांखे टिकाणे, दरबार, गुरुद्वारे, मस्जिद, मंदिर वञण जी। तव्हां ग़रीबनि जा कम कयो, तव्हां मिसकीननि जा कम कयो, तव्हां यतीमनि जा कम कयो। तव्हां यकीन कयो, उहे यतीम भॻवान ॾे वेंदा आहिनि, मंदिर वेंदा आहिनि, मस्जिद वेंदा आहिनि, त उहो भॻवान खां पंहिंजे लाइ न घुरंदा आहिनि, भॻवान खां इहा ई दुआ घुरंदा आहिनि, साईं हिन फलाणे माण्हू मुंहिंजी हेॾी मदद कई आहे, इनखे मुंहिंजा मालिक, मुंहिंजा प्रभु इनखे वॾी संभार ॾिजांइ, इनखे वॾी उमिरि ॾिजांइ, इनखे वॾी सघ ॾिजांइ, त इहो असांजी हमेशह मदद कंदो रहे। तंहिंजे करे तव्हां हिकिड़े ग़रीब जी मदद कंदव त उहो ग़रीब तव्हांजे लाइ उन प्रभु जे अॻियां हमेशह पियो सर झुकाए करे तव्हांजे लाइ दुआऊं घुरंदो, आसीस घुरंदो। उन ते विश्वास रखो, कर्मनि ते विश्वास रखो, ॾियण वारो पंहिंजे लेखे पाण रस्ता खोलींदो वेंदो आहे। जेका तव्हां ॻाल्हि कई त वाकई तव्हां ॿुधायो त भई तव्हां जीअं नंढे हूंदे ॾाढो तकलीफ़ में हुयो, सो उन ते बि जीअं हिकिड़े शाइर चयो आहे, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते। हासिल उन्हें होती है सफलताएं, हासिल उन्हें होती है सफलता, जो वक्त और हालात पे रोया नहीं करते। हाणे असांखे वक्त ते, हालात ते काई रोअण जी ज़रूरत कान्हे। अॼु असां सिंधी उन मुक़ाम ते अची विया आहियूं जो असां पंहिंजे पाण खे फ़ख्र सां चई सघूं था, असां सिंधी आहियूं, असां सिंधी आहियूं। ऐं किरण जी, मां रतन जे बारे में ॿुधायां त इन एतिरे क़दुरु शेवा जा कम कया आहिनि, एतिरे मूं सां गॾु कमु कयो अथई, के बि मिटी माइटी असांजा खोड़ अॼुकल्ह जे असांजे समाज में जेका वॾो असांजे घर हिकिड़ो चवंदा सिंधीअ में चवंदा आहिनि हिकिड़ी अहिड़ी बीमारी, अहिड़ो कीड़ो पइजी वियो आहे, असां वायरस पइजी वियो आहे कैंसर जो असांजे समाज जे इन यंग स्टेशन में। शादी करे शादी जे 6 महीने 8 महीने 20 साले काथे न काथे हींअर दराड़ पैदा थिए थी, ऐं जेका सेपरेशन जा किसा असां वटि ॾाढा वधी विया आहिनि। इन में मूंसां रतन जी ॾाढी मदद कंदो आहे। अहिड़ा असां वटि के मैटर्स ईंदा आहिनि, कंहिं महिल कानपुर खां आयो, हाणे हिकिड़ो हाणे रायपुर खां आयो, हाणे ताज़ो ताज़ो असांजो भोपाल खां आयो। असां इहे सभु सॉल्व कयासीं। नासिक जा हूंदा आहिनि त मां रतन खे फ़ोन कंदो आहे, ऐं उते जेका पंचायत आहे उनजे माध्यम सां सेंट्रल पंचायत रतन उते वीचारो कोशिशि कंदो आहे। त इन लाइ बि अचो त गॾिजी करे हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम रखंदासीं सिंधी अनमोल रतन में, त जीअं असांजो रतन हलाए थो हिकिड़ो चैनल, या उन चैनल सां गॾिजी करे सिंधी रतन अनमोल रतन सां मिली करे हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम ठाहियूं त इन में यंग जनरेशन खे कुझु अहिड़ा रस्ता ॿुधायूं त जीअं हू एतिरो जल्दी, छो जो हू यंग जनरेशन इहा थी चाहे मां अॼु शादी कयां, सुभाणे लखपति थी वञा, पर करोड़पति थी वञा, सुभाणे हीअं थियां, सुभाणे हीअं कयां, त ईअं न आहे। असांजे वॾनि खे ॾिसो, असांजे बुज़ुर्गनि खे ॾिसो, दादा मुरली खे ॾिसो, 80 साल थिया अथसि संघर्ष कंदे कंदे कंदे, तॾहिं वञी दादा मुरली थियो आहे। नंढे हूंदे दादा मुरली त कोन थियो न, मतिलबु मुरली अॼु संघर्ष करे थियो आहे न। त इहे ॻाल्हियूं कुझु आहिनि, पाण न इहो अॼु मौज़ू न आहे, पर ॿिए दफ़े इहो पाण वॾे विस्तार सां डिस्कस कंदासीं। रतन, तव्हां आयो असांजे प्रोग्राम में, हेॾी सुठी सुठी इंफॉर्मेशन ॾिनी, बसि तव्हांखे साईं सदाईं ख़ुशि रखे। इन अनमोल सिंधी रतन जो असां फ़ख्र सां चई सघूं था। ऐं प्लस हिकिड़ी ॿी व्यूअर्स तव्हांखे मां न ॿुधाईंदुमि, पर उहो पीटर सर ॿुधाईंदा। रतन जी हिकिड़ी जेका ख़ासि ॻाल्हि असां सां जुड़ियल आहे, उहा जेका ईंदड़ जून में थियणी आहे, उनजे बारे में मां चाहींदुमि त पीटर सर तव्हां कुझु रोशनी विझो। थैंक यू डॉक्टर गुरुमुख जी। रतन भाई, तव्हां ते एतिरा असांखे कम काउंट करायो, पर हिकिड़ो मेन कम त भुलिजी विया, असांखे ॿुधायूं कान। मां सम्झो भई हाणे चवंदो, हाणे असां ई था हुनखे रिमाइंड करायूं। रतन भाई, कुझु यादि आयो? यस यस यस, याद आहे। पोइ चओ, तव्हां पंहिंजे मुख सां ई चओ। तव्हां लद्दाख जे बारे में रतन भाई कुझु ॿुधायो। हा, इहो असांखे करिणो आहे पट ठाहिण जो, इहो कमु थी वञे उन खां पोइ ॿुधायूं। हा, न खाली ईअं लेह लद्दाख जो शादी के लेह लद्दाख जो प्रोग्राम, कम जो न, कम न, लेह लद्दाख जो प्रोग्राम। लेह लद्दाख जो प्रोग्राम जेको आहे, असां 19 जून खां 30 जून ताईं असांजो महाराष्ट्र लाइ फिक्स थियल आहे, जेको जम्मू खां थींदे लेह थींदे क्लॉन्ग, मनाली, ऐं असां आख़िरी में अची करे चंडीगढ़ में असांखे उते माना असां आख़िरी पड़ाव थींदो। त इहो 10 ॾींहं जो प्रोग्राम आहे, ऐं इन जे अंदरि असांजो 25 साल हिन साल पूरा थींदा। त इन निमित असां सिंधी महाकुंभ मेलो इहो इन जो नियोजन रखियो आहे, ऐं असां सभिनी जे माध्यम सां मां सभिनी खे ॿुधंदड़ जेके असांजा सिंधी भाउर भेनर ऐं जेके ॿिए बि समाज जा असांजा आहिनि, मां उन्हनि सभिनी खे विनती कंदुसि त हिन मेले जे अंदरि पंहिंजे पाण खे असां सां गॾु अची करे ऐं इन जो पवित्र असांजे सिंधु नदी, छो जो असां
सभु ॼणा हाणे सिंध जे अंदरि वञी करे असांजी सिंधी पवित्र नदी जे अंदरि सनानु त करे नथा सघूं, पर असांखे हिकु भॻवान भले केतिरो बि असांजे मथां अन्याय या कुझु बि कयो हुजे, पर हिकु 100 किलोमीटर जी नदी असांजे भारत जे अंदरि छॾे विया आहिनि, त असां हुन 100 किलोमीटर जी नदीअ जो छो न उपयोग कयूं। ऐं सिंधी नदी हीअ असांजे हिकु माना छा चइबो हुनखे बिना किथे लिखण चवण जे हिकु महसूसु थींदी आहे। जिते बि सिंधु नदी अची वञे त पाणे सिंधी गुनगुनान शुरू थींदो आहे, या जय झूलेलाल पाणे हुन मन मां ॿाहिरि निकिरंदो आहे। त छो न हिन दफ़े जो असां फ़ाइदो वठूं ऐं असांजो जेको टारगेट आहे 10,000 असांजा जेके बि हिंदू सिंधू असांजा यात्री ईंदा असां उन्हनि सां गॾु रहूं। ऐं मां हिकु ख़ासि पीटर जी ऐं असांजा गुरुमुख जी चौधरी मां ख़ासि हिते वेंदो आहियां न, दर्शन त हिकु आहे ई, पर मां उते पंहिंजे पाण खे हिकु एक्सपीरियंस वठण लाइ वेंदो आहियां। जेकी उते असां शेवा कंदा आहियूं, भई मूंखे 3 या 4 शेवाऊं मिलियूं, भई बस जे डिपार्टमेंट, भई 30-35 बसुनि जे अंदरि हर 30 खां 35 ॼणा हूंदा आहिनि, उन्हनि खे सिटिंग कराइण, उन्हनि जी तकलीफ़ूं, उन्हनि खे कीअं सुख सां यात्रा थिए, त उन्हनि जे लह विचड़ जे अंदरि असां जेको हिकु प्रेशर, छो जो असां किथे न किथे जन सेवा जो कमु कंदा आहियूं, त असांखे उहो प्रेशर 10 ॾींहंनि जे अंदरि हिकु सिखण लाइ मिलंदो आहे। त जंहिं महिल असां हिते पंहिंजे ओरिजिनल लाइफ में ईंदा आहियूं त असांखे उहो ॾाढो कमु ईंदो आहे। या होटल जो रूम अलॻि, हाणे हेॾा 2000 माण्हू ईंदा आहिनि, सभिनि जो सुभाउ अलॻि हूंदो आहे, केरु मिठो, केरु खटो, केरु चिड़चिड़ियो, केरु आमूर करण वारो, केरु कीअं, त हिननि सभिनि सां मिली करे ॻाल्हाए करे हिकु सुठो एक्सपीरियंस असांखे मिलंदो आहे, ऐं जेको असांखे उहो ओरिजिनल लाइफ जे अंदरि ॾाढो कमु ईंदो आहे। त मां ख़ासि करे दर्शन त कंदो ई आहियां, पर इहो सिखण बि वेंदो आहियां। इहा सिंधु दर्शन यात्रा मुंहिंजे लाइ हिकु कॉलेज आहे। मां हर साल पंहिंजी ज़िंदगी जा 10 खां 15 ॾींहं वञी करे उते ॾींदो आहियां, ऐं उतां कुझु न कुझु सिखींदो आहियां। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि उते मां सिखंदो आहियां पंहिंजे सिंधियुनि भाउरनि सां मिलणु, छो जो इन यात्रा जो हिकु ख़ासि वैशिष्ट आहे, जेको हिकु दफ़ो थी वेंदो आहे ॿियो दफ़ो न वेंदो आहे। त हर दफ़े मूंखे नवां सिंधी भाउर भेनरूं ऐं सभु नवां मिलंदा आहिनि। त हर हिकु चकर जे अंदरि मुंहिंजा 500-700 मूं सां गॾु गॾिजंदा वेंदा आहिनि, जुड़ंदा वेंदा आहिनि, ऐं उनजी मदद असांखे लाइफ में ईअं मिलंदी आहे। सुभाणे जयपुर हुजे, बेंगलोर हुजे, विशाखापट्टनम हुजे, किथे असांजे भाउ जो या असांजे शहर जो कुझु प्रॉब्लम थो थिए, तो असांखे कॉल कंदा त असां उनखे उहो नंबर ॾींदा आहियूं, भई असांजो भाउ हुते अथई। हे सभिनि खां वॾो हिकु जुड़ण जो बि तरीक़ो आहे। त असां हिक ॿिए सां गॾिजी बि था वञूं, हिक ॿिए जी मदद बि थी थिए, दर्शन बि थो थिए, ऐं असां पाण सिंधु नदीअ जो हिकु सनानु बि था कयूं। थैंक यू रतन जी, तव्हां अहिड़ी सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। दादा मुरली खे मां रिक्वेस्ट कंदुसि, दादा मुरली जी तव्हां रतन भाई सां कुझु ॻाल्हायो। बस मिस्टर रतन, त ॾिसो न सिंधियत जो जेको जुज़्बो अथसि, व्यूअर्स खे ख़बर पई त अॼु सिंधी ॿोलीअ लाइ केतिरो उन्हनि खे उनो आहे, केॾो कमु करे रहिया आहिनि। पर ॾिसो असां आशावादी आहियूं, ऐं अॼु दुनिया में सिंधियुनि में अवेयरनेस त सुठी अची वई आहे। सॼे दुनिया में सिंधी सम्झनि था त ॿोली असांखे बरक़रार रखणी आहे। उहे पंहिंजे कल्चर जे माध्यम सां हर हंधि प्रोग्राम करे रहिया आहिनि, मेला करे रहिया आहिनि, पंहिंजी नंढड़ी सिंध ठाहे वेठा आहिनि। त इहा असांखे उमेद आहे त सिंधी वेंदी कान, पर सिंधियुनि जा कम थियणु खपनि, इहे तमामु ज़रूरी आहे। असांखे वर्ल्ड वाइड यकबुस्ती जेका पैदा करणी आहे उहा ज़रूरी आहे, त असांजा वधीक असांजी ताक़त वधे, वधीक असांजा कम थियनि। ऐं हर का संस्था सिंधियत जे वाधारे लाइ त कमु करे रही आहे। तव्हां बि ॾाढो सुठो कमु करे रहिया आहियो, तव्हां असां वटि आया, ॾाढो सुठो लॻो। पिया हमेशह गॾिजंदासीं, हिक ॿिए सां सलाह पिया कंदासीं, लेह लद्दाख बि गॾिजी हलंदासीं। उन लाइ बि असांखे जेको हींअर कमु करिणो आहे उहा बि असां शुरूआति कई आहे, ऐं असीं तव्हां सां गॾु आहियूं, सभु असीं गॾु आहियूं। सॼो अनमोल रतन तव्हां सां गॾु आहे। वॾी महिरबानी, तव्हां असां वटि आया। जय झूलेलाल। जय त झूलेलाल। डॉक्टर गुरमुख जेगवानी जी, तव्हां जीअं चयो हो कि असांजा जेके दादा मुरली आहिनि हुननि खे बि एतिरा साल लॻा हे ताईं अचण में, त हिननि खां ॿी बि टिप असांखे वठणी खपे। हिननि रिसेंटली 64 years ऑफ मैरिज पंहिंजा सेलिब्रेट कया। त हिकु ॾींहुं दादा प्लीज़ वेही करे असांखे सभु जेकी यंग जनरेशन आहे त हिकिड़ो टिप्स जो पन्नो था खणी अचिजो सभिनि खे टिप्स ॾियण लाइ। ॾिसो, ज़िंदगी में कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, हिकु पंहिंजो गुरु जंहिं ते तव्हां नंढे हूंदे विश्वास रखंदा, उनजे मथां कॾहिं बि विश्वास न तोड़ियो। कॾहिं बि उहो तव्हांजे लाइ बुरो न सोचींदो। तव्हां सोचींदा हूंदो मूंखे हे मालिक न ॾिनो आहे, मां हीअं न थियुमि, मां कॾहिं कॾहिं मुंहिंजा दोस्त चयो तूं आमदार थी वएं, सिंध खां आई लॾे, आमदार थी वएं, अनापोज़ थी वएं, असां न थियासीं, मंत्री दर्जो मिली वई, असांखे न मिलियो।
असांजो मालिक ईअं थो करे, ईअं न आहे। मालिक थी सघे थो तव्हांजे लाइ कुझु वॾो सोचियो हुजे, कुझु वॾो निराश न थियो, कॾहिं बि ज़िंदगीअ में पंहिंजे प्रभुअ खां निराश न थियो। तव्हां भले कुझु बि सोचियो, हुनजे मन में तव्हांजे लाइ वॾी सोच हूंदी आहे। वॾी सोच हूंदी, सही तंहिंजे करे दादा मुरली बि आहे, चवंदा आहिनि त हिंदुनि में असां हिंदुनि में इहा ई ॻाल्हि आहे, हिकिड़ी घरवारी मालिक लिखी आहे, हिकिड़ो गुरू लिखियो अथई, असांखे ॿी शादी अलाउ न आहे। ॾिसो पंहिंजे समाज जे हिसाब सां असां उन समाज में न आहियूं जेके 4 कयूं। त मुरली दादा हमेशह चवंदा मूंखे 64 साल थिया आहिनि हिकिड़ीअ सां। दादा ही वॾो अचीवमेंट आहे अॼु जे टाइम ते, जाम वॾो अचीवमेंट आहे। ॾिसो मूंखे समाज जा काफ़ी उन्हनि जूं दुआऊं आहिनि। मां तोखे ॿुधायां किरण, मूंखे अॼु 45 साल सिंधी समाज में मां चङनि भलनि सां कमु कयो आहे। मूंखे भॻवान जी दुआ आहे, मूंखे सुठा माण्हू कॉन्टेक्ट में आया जिन सां मां कमु कयो आहे। ऐं मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मां सभिनी खे पाण सां गॾु वठी हलंदो आहियां, कंहिंखे पुठियां न छॾींदो आहियां, उन्हनि खे अॻियां कंदो आहियां। अॼु जेका बि मूंखे साथ आहे, चङा माण्हू, मां नाला नथो वठां, अॼु उहे संस्थाऊं हलाए रहिया आहिनि जेके असां वटां सिखी अॼु वधी वण थी विया आहिनि। त इहा तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असांखे फ़ख़ुरु आहे त असांजे माध्यम सां सिंधी समाज जो वाधारो थो थिए, ऑर्गेनाइज़ेशन्स वधनि थियूं, कमु वधे थो, असांखे तमामु ख़ुशी आहे। त असांजो जेको मुंहिंजो पर्सनल हमेशह इहो रहंदो आहे त मूंसां केर बि गॾिजे त मां हुनखे अॻियां खणी अचां, जेकॾहिं हुनखे सिंधीअ जो जज़्बो त घणेई मूं वटां निकिरी विया आहिनि। त मां इहो किरण तव्हांखे ॿुधायां त असां घणेई संघर्ष करे इहे कम कया आहिनि ऐं भॻवान जी दुआ आहे, अॻियां बि दुआ कंदो, अॻियां अञा असां वधीक कमु करे सघंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि दादा, तव्हांजी ॻाल्हि थोरे टाइम जे हिसाब सां, ॿियो जेका रतन जी ॻाल्हि चई त शायदि वरी महाराष्ट्र में अहिड़ा हालात पैदा न कयो जो वरी असांखे लॉकडाउन जे पीरियड में अचणु खपे। तंहिंजे करे गवर्नमेंट जे नियम जो पालन कयो। सभिनी ॾिसंदड़नि खे इहा हिकिड़ी वेनती थो कयां, मंदिर वञो, मस्जिद वञो, टिकाणे वञो, गुरुद्वारे वञो, मास्क जो वापर कयो, सैनिटाइज़ेशन पंहिंजो पाण खे रखो, ऐं जेका दूरी आहे थोरो परते भले ज़ाल मुड़ुस हुजो, केर बि हुजो, थोरो परते वञो। सोशल डिस्टेंसिंग खे फॉलो कयो, मास्क पायो ऐं प्रभुअ खे यादि कयो। ऐं ॾुखे वक़्त में वरी उहो ई प्रभुअ सां ई सणाई थींदो, ॿी दुनिया जी काई ताक़त सणाई थींदी। जी साईं। आख़िर में वेंदे जी किरण जी, मुंहिंजे बि घर वारे जो नालो शादी खां पहिरियों किरण वासवानी हुयो। ॾिसो, दुनिया में इहा ई हिकिड़ी औरत आहे जंहिं महिल ॼमे थी पंहिंजे पीउ माउ जे घर नालो हिकिड़ो थी रखे, शादीअ खां पोइ पंहिंजो सभु कुझु विसारे, पंहिंजा पीउ माउ न्याणी विसारी करे पंहिंजे घर ॿिए जे घर में वञे थी ऐं ॿिए जे घर जे संस्कार अपनाए थी। त असांखे त हुन मातृ शक्ति खे बि, हुन असांजी न्याणियुनि खे, असांजी माताउनि खे बि अॼु हिन प्रोग्राम जी मार्फत सभिनी माताउनि भेनरुनि खे असां नमस्कार था कयूं। ऐं हिन ॾुखे वक़्त में सही माना में अगरि असांखे ख़बर पई आहे त जेका तव्हांजी शक्ति आहे, मातृ शक्ति, जेका माताउनि जी शक्ति आहे, उहा हिन ॾुखे वक़्त में असांखे ॾेखाम आई त कहिड़े तरीक़े सां घरनि में रही करे असांखे लॉकडाउन जे पीरियड में बि जेका शइ ज़रूरत जी हुई हर शइ मुहैया कई, ऐं प्लस उन सां गॾोगॾु अगरि असां ॿाहिरि शेवा करणु चाहीचे त उन शेवा में बि उन शक्तिअ असांखे सपोर्ट कयो। जे उहे सपोर्ट न कंदा त शायदि असां इहे शेवाऊं बि ॿाहिरि न करे सघूं हा। इन करे वरी हिकु दफ़ो सभिनी खे नमस्कार। तव्हां सभु आयो, ॾाढो सुठो लॻो, ॾाढी सुठी प्रोग्राम थियो। अॼु जो एपिसोड असांजी शुरूआति ॾाढी सुठी रही। चवंदा आहिनि त ओपनिंग में 2-4 छका लॻी वेंदा आहिनि त पोयों पोइ भले स्लो रनर बि अचनि त हलंदो आहे कमु। थैंक यू। मोहन सोनी जी खे मां रिक्वेस्ट कंदसि, मोहन सोनी असांजा विकेट कीपर आहिनि। आख़िर में बसि ईअं झपी वठंदा सभिनी खे। प्रदीप जी बि ईंदा। असांजे विवेक प्रोडक्शंस मां असांजा प्रदीप जी, जेको हेॾे स्मूथली हेॾे एक्टिवली उहे असांजा जेके आहिनि न एम्पायर अथव कंहिं महिल बि कंहिंजी विकेट कट, एम्पायर अथव कंहिं महिल बि कंहिंजी विकेट कटण चाहिनि, मिंट में बटण दॿाए उॾाए छॾंदा अथनि। असां केतिरो डिपेंडेंट रहंदा आहियूं न, प्रदीप जी जे हथ में आहे, जंहिंखे बि इनवाइट करनि पर कंदो कोन्हे। जी मोहन सोनी जी तव्हां सभिनी खे जय झूलेलाल। रतन जी, तव्हां रियली में ग्रेट आहियो। तव्हांखे सिंधियत लाइ एॾो प्यार आहे, सिंधी समाज लाइ एॾा कम करे रहिया आहियो। रियली
असांजी तव्हांखे ॾाढी ब्लेसिंग्स आहे ऐं सॼी सिंधी समाज जी ब्लेसिंग आहे त हमेशह वधंदा रहो। जय झूलेलाल। धन्यवाद। जय झूलेलाल। त तव्हां सभिनि जो असां सां गॾु जुड़ण लाइ जाम धन्यवाद आहे। रतन जी थैंक यू असां सां गॾु जुड़ण लाइ। असांजी सिंधी अनमोल रतन जी सॼी टीम खे जी मां शुक्रगुज़ार आहियां कि असांजे लाइ रोज़ अहिड़ा सुठा सुठा अनमोल रतन तव्हां ॻोल्हे खणी था अचो, रोज़ नई इंफॉर्मेशन मिलंदी आहे। त थैंक यू सो मच तव्हां सभिनि जो जुड़ण लाइ असां सां गॾु। धन्यवाद। त असांजे जेके अॼु असां सिंध घुमी आयासीं ऐं हुन खां पोइ असां सिंध जी असांजी सिंधियुनि जी जेकी प्रायोरिटीज़ आहिनि, लॉ जे बारे में ॻाल्हायोसीं ऐं हुन खां पोइ असां जेकी असांजी सिंधी भाषा आहे, सिंधी आहियूं, सिंधी ॻाल्हायूं, ही ॻाल्हि जाम सही आहे। त कोशिशि कयो पंहिंजे पंहिंजे घर में, अगरि तव्हांखे थोरी सिंधी बि थी अचे, थोरी टुटल फुटल सिंधी बि अचे थी त हलंदो, मगर थोरी थोरी ॻाल्हाईंदा रहो, पंहिंजे घर में ॻाल्हाईंदा रहो, पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हाईंदा रहो, छोकी सिंधी आहियूं, सिंधी ॻाल्हायूं। ऐं हिन खां पोइ जेतिरा बि असांजा गेस्ट आहिनि, असांजे व्यूवर्स आहिनि सॉरी, हू गेस्ट जा नंबर था घुरनि, त असांजो जेको सुहिणा सिंधी पुणे जो जेको पेज आहे हुन ते हिकिड़ो मैसेज जो बॉक्स ठहियल आहे, तव्हां हुते वञी करे मैसेज ड्रॉप था करे सघो ऐं हुतां असांजे जेके ही असांजा गेस्ट आहे हिननि जा तव्हां नंबर वठी था सघो। त छोकी सुहिणा सिंधी पुणे जी सॼी टीम ऐं सिंधी अनमोल रतन जी सॼी टीम असांजी सॼी सिंधियत तव्हां सां गॾु आहे तव्हांजी सहायता लाइ। त असां सुभाणे वधी गॾजंदासीं तव्हां सभिनि सां 9 लॻे सेम टाइम ते सेम प्लेटफॉर्म ते। तेसिताईं एंकर किरण वासवानी जी तरफ़ां जय झूलेलाल।